पंहिंजी ॿोली में मियां जॾहिं चवंदे माउ तोखे अहिड़ो साओ ॿी ॿोली ॾिनी किथे। अॼु असां साईं मोहम्मद इब्राहिम जो स्टूडियो सिंधी ॿोली बाख़्तियार इदारे में सिंधी ॿोली बाबति सिंधी ॿोली ख़तरा मौक़िया ऐं तजवीज़ूं जे उनवान हेठि मुबाहिसो करे रहिया आहियूं। ऐं असांजे विच में असांजा महिमान आहिनि साईं जामी चांडियो साहब, सिंधी ॿोली जा मुहक़िक़ अदीब दानिश्वर, जिन तमामु सिंधी ॿोली ते इल्म ते अदब ते तनक़ीद ते तमामु हुननि जो मुख़्तलिफ़ हवालनि सां कमु आहे। उनखां पोइ ॿियो नंबर महिमान असांजी अदी अमर सिंधू आहे, जेका पाण फ़लसफ़े जा उस्ताद बि आहिनि ऐं सिंधी ॿोली जा मुहक़िक़ अदीब ऐं स्कॉलर आहिनि। उनखां पोइ असांजो टियों महिमान आहे साईं आकाश साहब, अली आकाश साहब, जेको सिंधी ॿोली जो इंतिहाई सुरीलो शाइर ऐं इल्मु अदब ऐं तहक़ीक़ सां हुननि जो बि तमामु वॾो ॻंढापो आहे। अॼु असां पंहिंजे मुज़ाकिरे जी शुरूआत आकाश साहब तव्हां खां ई असां सिलसिलो शुरू कंदासीं त ही सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पारां मुख़्तलिफ़ मुज़ाकिरनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जंहिंमें ही पहिरियों मुज़ाकिरो आहे जंहिंजो ख़ासि तरह अॼु जे दौर में सिंधी ॿोली खे कड़ा ख़तरा दरपेश आहिनि, कड़ा मौक़िया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु बेहसियत क़ौम जे सिंधी ॿोलीअ ॾांहुं असांजो कहिड़ो रवैयो आहे उन बाबति बहस करण जो पहिरीं शुरूआत आहे, जेका सिंधी ॿोली जी अथॉरिटी जे नए चेयरमैन जे संभालजण खां पोइ ही पहिरियों दफ़ो शुरू थियो आहे। इन खां पोइ ही हिकिड़ी लॻातार हिकिड़ो सिलसिलो आहे जंहिंखां पोइ सिंधी ॿोली जी तालीमी ऐं इल्मी हैसियत ते गुफ़्तगू थींदी, सिंधी ॿोली जो मीडिया में जेको इस्तेमालु आहे उन बाबति गुफ़्तगू जा मुज़ाकिरा थींदा ऐं उन खां अलावा सोशल मीडिया ते जेको सिंधी ॿोली जो इस्तेमालु आहे उन बाबति गुफ़्तगू थींदी। त इहो हिकिड़ो ही पहिरीं ई जेका कड़ी आहे जंहिंमें असां वसी तनाज़ुर में अॼु ॾिसण जी कोशिशि कंदासीं त सिंधी ॿोली खे ॾांहुं असांजो बेहसियत क़ौम जे कहिड़ो रवैयो आहे ऐं उनखे असां कीअं ॾिसूं था ऐं कहिड़ा असांखे ख़तरा आहिनि, उनखे कीअं मोट ॾियूं था, कहिड़ियूं ललकारूं मौजूदु आहिनि। त अली आकाश, तव्हां इन सिलसिले में छा चवणु चाहींदा त सिंधी ॿोली ॾांहुं जेको असांजो रवैयो आहे बेहसियत क़ौम जे, उहो तव्हांखे कहिड़ी निगाह सां तव्हां उनखे ॾिसो था? वॾी महिरबानी साहब। ऐं सभ खां पहिरियां त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन डॉक्टर इसहाक़ साहब खे शाबाश आहे ऐं हीउ सॼो जेको पाण खे गॾु करण जो जेको जस आहे या इनिशिएटिव आहे उहो उनजे हक़ में वञे थो ऐं हीउ पहिरियों प्रोग्राम बि आहे। इन जे करे असांखे ॾाढी ख़ुशी पई थिए जो इन क़िस्म जी सिलसिले जो असीं हिसो आहियूं इन में आहे। ऐं हीअ जेका आहे सिंधी ॿोली जागरता मुहिम जे सिलसिले में पंहिंजी ॻाल्हि ॿोल आहे। हाणे जेसिताईं सिंधी ॿोली सिंधी क़ौम जे सिंधी ॿोली रवैये जी ॻाल्हि आहे त ॾिसूं त असां वटि जेका ॿोली आहे उहा त जिते किथे आहे, पाण सिंधी आहियूं, सिंध सॼी में रहूं था ऐं जिते किथे उहा मौजूदु आहे। ऐं बुनियादी तरह मिसाल ॿोली आहे उनजी पहिरीं शुरूआति आहे घर खां। असांजा अक्सर जेके सिंध में मौजूदु आहिनि घर, त उन्हनि घरनि में उहा मौजूदु आहे। ऐं तंहिंखां पोइ ॿी सतह आहे स्कूल जी सतह, जिते तालीम खे बाक़ाइदे ॿोली खे तालीम ॿोली में ई ॾिनी वञे थी, त उते उहा ॿी सतह उहा आहे। टियों आहे असांजी आम जेका मार्केट आहे, बाज़ार आहे, दफ़्तर आहिनि, उनजी सतह ते आहिनि। हाणे इहे सभु जेके सतहूं आहिनि, असां जेको ओवरऑल जेको असांजो सिंधी ॿोली ॾांहुं रवैयो आहे उहो इन्हनि सतहुनि ते असांखे जाचण जी उनजी घुरिज आहे। त असांजो घर में उन सां कहिड़ो रवैयो आहे। असां घर में मिसाल तौरु असांजो जेको हेठि तबिको आहे उन में जी अक्सरियत सिंधी ॿोली ॻाल्हाए। ॿोली मतिलबु ईअं आहे त उन में ॻाल्हाइणु, उन में लिखणु ऐं उन में वरी पोइ मुख़्तलिफ़ जेके वर्चुअल आहिनि ॿिया उहे एज़ाज़ शामिल आहिनि। त उहो जेको असांजो हेठियों तबिको आहे उहो स्पोकन हद ताईं घणे भाङे असांजी सिंध जूं ॿारहाड़ियूं, असांजा नंढा शहर ॿिया, उते अक्सरियती आबादी सिंधी ॿोली ॻाल्हाए थी।
पर उते असां इहो ॾिसूं उतां जा जेको जीअं त उहो माण्हू सां गुरबत बि लागू आहे ऐं सभई ॿिया ज़िंदगी जा मसइला बि आहिनि उते अवेयरनेस जो बि इशू आहे इन जे करे असां ॾिसूं था त उन्हनि जे घराणनि मां में तालीम जो रुझान न आहे उते वॾे में वॾो इशू आहे सरकार बि गवर्नमेंट बि उन्हनि ताईं नथी पहुचे को लोकल इनिशिएटिव बि न आहे त को माण्हू उन ते वञे उते उन्हनि खे तालीम जी ऐं पंहिंजी ॿोलीअ जी अहमियत खां उहा वाक़फ़ियत रहे तंहिंजे करे उहा मसइलो जेको आम जेको नंढे तबिके में जेको मज़दूर तबिको आहे जेको हारी आहे ग़रीब आहे उन ताईं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थी पए पर इहा ॻाल्हि आहे त उते ॿोली जी असलियत उते आहे ॿोली जो असुलु लहजो आहे उन्हनि वटि इंटेक्ट आहे पर स्पोकन हालत में आहे हाणे ॿिए दर्जे ते जेका ॿी सतह जेका आहे असांजो ॿोली ॾांहुं रवैयो आहे जेका स्कूल में आहे छो त स्कूल हिकिड़ी अहिड़ी प्लेस आहे जिते ॿोली बाक़ाइदे पढ़ाई वञे थी ऐं बाक़ाइदे उनजे क़ाइदनि सां ग्रामर जे हिसाब सां उसूलनि जे हिसाब सां ॿार खे पढ़ाई थी वञे ऐं उते ई हक़ीक़ी नमूने जेका इल्मी तरह जेका ॿोली लागू थिए थी उहा स्कूल जी सतह ते उन में असां वटि सिंध में जेकॾहिं असां स्कूल ताईं जी सतह ते ॾिसंदासीं त ॿिनि क़िस्म जा स्कूल आहिनि हिकिड़ा स्कूल उहे आहिनि सरकारी आहिनि जेको सरकारी स्कूल आहे उते सिंधी ॿोली पढ़ाई थी वञे पर उते हिकिड़ो इशू आहे उते हिकिड़ो न पर ॿ इशू आहे त प्राइमरी सतह ताईं उते टिनि ॿोलियुनि जो उते सिरिश्तो मौजूदु आहे पहिरियां त ॿार खे सिंधी ॿोली पढ़णी थी पवे ऐं पहिरें दर्जे खां वठी वरी अंग्रेज़ी ॿोली पढ़णी थी पवे ऐं पोइ वरी टें दर्जे खां वरी उर्दू पढ़णी थी पवे छहें दर्जे में वरी अरबी पढ़णी थी पवे ईअं अवां ॾिसंदा त जेको ॿारु आहे उन ते ॿोलियुनि जो ॿार प्राइमरी सतह खां पोइ वरी सेकेंडरी सतह ते अञा वधे थो त दुनिया में इहो क़ाइदो आहे त हर हिकु ॿार खे पंहिंजी मादरी ॿोलीअ में तालीम ॾियण जो हासिलु करण जो हक़ु हासिलु आहे इहो इंटरनेशनली रूल आहे सभु कुझु आहे पर असां वटि सिंध में सिंधी ॿोली सरकारी ॿोली आहे उहो कानून हुअण बावजूदि बि अॼु ॾींहुं ऐं पंहिंजे असां जेको सिंधी ॿारु आहे उन खे पंहिंजी सिंधी ॿोली सां गॾु अंग्रेजी ॿोली बि पढ़णी पवे थी उनजे लाइ मुख़्तलिफ़ बहाना कया था वञनि इहो सूरत हाल अॻ में न हुई नई हज़ारी खां थी अॻ में कानून जॾहिं साईं गुलाम मुस्तफ़ा शाह हो तॾहिं इहो पास थियो पर उहो एक्टिव न थियो वरी पोइ उहो थियो त स्कूल जी सतह ते मसइलो आहे इहो ऐं सरकारी स्कूल ऐं प्राइवेट जेके स्कूल आहिनि उते ऑप्शनल आहे ऐं उन में इन जे करे उते वधि में वधि असांखे कंसर्न आहे त जेको असांजा माण्हू चाहे त असांजो जेको मिडिल क्लास जेको आहे उन में मसइलो इहो आहे त चवनि त असांजो ॿारु जेको आहे त वधि में वधि एडवांस इल्मु हासिलु करे ऐं अंग्रेज़ी ॿोली में पढ़े छाकाणि अंग्रेज़ी ॿोली उनखे जे लाइ कैरियर जा मौक़ा ॾिए थी त इन ते कमु करण जी तमामु घणी ज़रूरी आहे ऐं सरकार कानून मौजूदु आहे पहिरीं ॻाल्हि इहा त सरकारी स्कूलनि जे मौजूदगी में ख़ानगी स्कूल हुअणु न खपे पर उनजे बावजूदि जेकॾहिं आहिनि उहे स्कूल त पोइ जेका पॉलिसी सरकार जी आहे पंहिंजी ॿोलीअ ॾांहुं उहा उते लागू थियणु घुरिजे हिते असां मिसिंग आहे ऐं मार्केट में जेकॾहिं वञूं था असां जेका टी सतह आहे या दफ़्तरी सतह ते अदालतुनि में उहो सभु कुझु आहे पर घणो अञा ताईं अंग्रेज़ी ॿोली घणी आहे दफ़्तरी सतह ते थोरी पाकिस्तान जे आइन जे हिसाब सां 1973 खां पोइ ईंदड़ 10 सालनि में अंग्रेज़ी खे रिप्लेस करणो या उर्दू खे पंहिंजे जेके मक़ामी सतह ते जीअं सिंधी आहे न पर उहो न थी सघियो आहे पर मार्केट जी सतह ते वॾो चैलेंज मौजूदु आहे सिंधी ॿोली खे उहो आम शहरनि में न आहे जेकॾहिं सिंध जा 22-24 ज़िला जेके बि आहिनि उन्हनि मां कराची ऐं हैदराबाद में उन में आहे उन में मसइलो उन में आहे सिंधी आबादी जे रवैये जो तमामु घणो आहे इहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे छाकाणि आबादी जेका आहे उन जो रवैयो ख़ुदि छा आहे ॾिसो अवां जॾहिं कंहिं बि गैर सिंधी खां को सामान वठणु वञो था का बि शइ त अवां उनखां सामान वठणु वञो था जॾहिं त उहो जेको दुकानदार आहे उनजे मथां इहा लाज़िम आहे त उहो अव्हांजी ॿोली उनखे सम्झ में अचणु घुरिजे अव्हांजी ॿोली अव्हांजे मथां ज़रूरु न आहे जेको सामान वठणु वञे त उहो उनजी ॿोली में ॻाल्हाए
असां वटि हू जॾहिं बि को वञे थो माण्हू ऐं कम्यूनिकेट करे थो पंहिंजी ॿोली में, हू चए थो त यार उर्दू में बात करो। त इहो वॾे असांजे उन शहर में ॾिसई मार्केट जी सतह ते इहो इशू आहे। पर ऐं उमेद मूंखे इन जे करे आहे घणी, जो हिस्ट्री में घणो वक़्तु न थियो आहे ऐं हीअ सिलसिला ऐं सिंधी आबादी सिंधी शहरनि में, ख़ासि तौर ते कराची जे शहर में, हैदराबाद में त पाण घणाई में थी विया आहियूं। हैदराबाद में इहा ॻाल्हि घटि आहे, जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि ॿिया आहिनि उहे वरी सिंधी सम्झी था वञनि। मसइलो कराची में आहे त उते बि हिकिड़ो डेमोग्राफिकली, छो त सिंधी आबादी वधंदड़ आबादी आहे ऐं पंहिंजी अक्सरियत उन जे करे त उहा आहिस्ते आहिस्ते उनखे ईअं करे वेंदी। त ओवरऑल असांखे जेको टोटली जेको रवैये जा तकड़ आहिनि, जेके मुंहिंजो टई जेके ॻाल्हियूं हुयूं, त घर जी सतह ते असां हेठे तबिके जा आहियूं, विचोले तबिके जा, अपर तबिके मथे तबिके जा आहियूं, त असांखे वधि में वधि कोशिशि करणु घुरिजे त पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हि ॿोल करियूं ऐं पंहिंजी ॿोलीअ में किताबनि खे प्रमोट करियूं। घरनि में किताबनि, सिंधी किताबनि में जेके सिंधी में, उन्हनि खे पढ़ण में ध्यानु ॾियूं। स्कूल जी सतह ते जेके इहे मसइला आहिनि उहे सरकार खे वाज़ह तरह तालीमी पॉलिसी हिकु ई पॉलिसी करणी पवंदी। ख़ानगी स्कूल जी जेका आहे मनमानी या हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो सूडो क़िस्म जो हिकिड़ो दाइरो ठाहे वेठा आहिनि, उनमें उनखे टोड़णो पवंदो, उनखे विच में सरकार खे अचिणो पवंदो, छो त उहे स्कूल सिंध में एग्ज़िस्ट कनि था, उते सिंधी ॿोली खे इंश्योर कराइणो पवंदो। इनखे मार्केट जे हिसाब सां तालीम जे हवाले सां त अॻिते बि असांजो सिलसिलो आहे, उन ते गुफ़्तगू थींदी। अमर न हलंदासीं त अमर, इहो जेको रवैयो आहे ख़ासि तरह बहिराड़ी सतह ते त तमामु घणी क़बूलियत आहे, उते सिंधी ॿोली जो वापो ऐं इस्तेमालु आहे। शहरनि में ख़ुदि तालीम में, ख़ुदि आम वापे में, ख़ुदि असांजा जेके साइन बोर्ड लॻल आहिनि, असांजो जेको वापो आहे उहो जेको घटिबो थो वञे बेहसियत ज़िंदह क़ौम जे, छा असां सिंधी ॿोली जी उहा मालिकी करे सघिया आहियूं या न? ॾिसो, सभ खां पहिरीं त मां हिन प्रोग्राम जे लाइ तव्हां सभिनी जो जेका असां थोराईती आहियां, ख़ासि तौर ते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी, इन हवाले सां त संजीदगी सां हाणे हक़ीक़ी तौर ते हिकिड़े मालिकी वारो या जंहिंखे चइजे हिकिड़ी ओनरशिप वारो रवैयो इख़्तियार कंदे संजीदगी सां इन बहस जी इब्तिदा कई वई आहे त आख़िर असां ॾिसूं त हिन वक़्तु ॿोली जे हवाले सां कहिड़ा ख़तरा दरपेश आहिनि, कहिड़ा मौक़ा थी सघनि था, या अञा उन जी वाध वेझ लाइ छा थो करे सघिजे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼोकी जेकॾहिं गुफ़्तगू घणी लाभाइती इन सिलसिले में, त उनखे अमली तौर ते कीअं असां आणे सघूं। पर मां सम्झां थी त घटि में घटि इन बहस जी इब्तिदा थिए। ऐं मां ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाईंदसि, जिते अली आकाश ख़तमु कई आहे। टे जेके बुनियादी थींदा आहिनि, जुज़ थींदा आहिनि, जंहिंसां तव्हांजे समाज जे अंदरि जेका ॿोली आहे, उन ॿोलीअ जा जेके मजमूई रवैये खे, उन ॿोली जे ॾांहुं मालिकी वारे रवैये खे ऐं उन ॿोलीअ खे अॻिते वधाइण वारे रवैये खे ॾिसी ऐं परखी सघिजे थो। हिकिड़ो नंबर आहे उहा दफ़्तरी जेका असां ॿोली आहे या न आहे, दफ़्तरनि में कीअं राइज आहे कीअं न आहे। जेका ॿोली दफ़्तर जी ॿोली आहे, उहा ॿोली लाज़मी तौर ते अॻिते हलणी आहे, छाकाणि त मां सम्झां थी त उन जी मालिकी पोइ सरकार जी सतह ते, रियासत जी सतह ते थींदी आहे। ॿिए नंबर ते मार्केट जी ॿोली छा आहे? मार्केट जी ॿोली दरअसल केरु तइ न कंदो आहे। मार्केट जी ॿोली ख़ुदि मार्केट तइ कंदी आहे त कहिड़ी जेका असां उहा ॿोली हलणु खपे। अली आकाश सही ॻाल्हि कई, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त मार्केट ख़ुदि तइ कंदी आहे त जेको मिज़ाज ॿोलीअ ॾांहुं कहिड़ो हुजणु खपे। उन में जेकॾहिं समाज जे अंदरि एतिरो सघ मौजूदु आहे त उहा मार्केट खे डिक्टेट कराईंदी आहे, मार्केट खे डिटरमाइन कंदी आहे त मार्केट हुन जे जेका असां उसूल ते हले। पर जॾहिं समाज जे अंदरि ई जेका असां का जेके चइजे त कमज़ोरियूं मौजूदु हुजनि, त मार्केट डोमिनेट थींदी आहे इनखे ॿोलीअ खे। टे नंबर ते अचे थो समाज, अचे थो समाज उहो मजमूई रवैयो आहे
जंहिंमें ॿोली वधे ऐं विझे थी। मां हिते थोरी जेका असां ॻाल्हि खे माना रखणु चाहींदसि पंहिंजी ॻाल्हि इहा त सिंधी समाज जे हवाले सां जेकॾहिं जाइज़ो वरितो वञे त जेके असां सिंधी ॿोली चऊं था या जेके असां क़ौमी ॿोली चऊं था, जेके सूबाई ॿोली चऊं था, जेके लिखत में ॿोली चऊं था, समाजी तौर ते उन ॿोलीअ में केतिरियूं ई ॿियूं ॿोलियूं उन्हनि जा लहजा उन्हनि जूं जेके आहिनि से जेका आम जीअं चयो त ॻोठनि में जेका ॻाल्हाईंदड़ ॿोली आहे त ॻोठनि में तव्हां वटि सिराइकी हूंदी, ॻोठनि में तव्हां वटि डाटकी हूंदी, ॻोठनि में तव्हां वटि मारवाड़ी हूंदी, ॻोठनि में जेके आहिनि ॿियूं खोड़ ॿोलियूं जेके आहिनि से ॻाल्हायूं वञनि थियूं जेके लिखत में न आहिनि। त समाज में जेको रवैयो ठहंदो आहे त उहा लिखत में ॿोली कीअं थी अचे, उहा दफ़्तर में कीअं थी जेका असां दफ़्तरी ॿोली कीअं थी बणिजे। नंबर 2 उहा तदरीसी जेका असांजो जेको आहे उन में ॿोली कीअं आहे। हाणे तदरीसी हवाले सां जेका ॻाल्हि थी आहे त उहा उन जी सरकारी सतह ते जेका मालिकी वारो रवैयो आहे उहो ॾाढो अफ़सोसनाक आहे। सरकारी सतह ते मालिकी वारो रवैयो इन करे अफ़सोसनाक आहे त ख़ुदि सिंधीअ ॿोलीअ जा जेके असां उस्ताद चऊं, जेके असां टीचर चऊं, ऐं प्राइमरी सतह खां वेंदे जेका असां यूनिवर्सिटियुनि जी सतह ताईं उनखे जेका असां वरी ॾिसण जी ऐं उनजे जाइज़े वठण जी ज़रूरत आहे त उहा कहिड़ी क़िस्म जी ॿोली जेका उहा स्टैंडर्ड ॿोली। हाणे उहो मयार केरु तय कंदो, उहो कहिड़ो इदारो आहे। न तदरीस में तव्हांखे उहो मिलनि था, न जेके आहिनि असांजा ॿिया इदारती जेको सतह जी जेका उहा छंड छाण वारो कमु थिए थो उहो कोन्हे। त माना इदारती सतह ते उहा सरकार जी सतह ते उहा शइ कान्हे, तदरीस जी सतह ते उहा शइ कान्हे। समाज में मुख़्तलिफ़ ॿोलियूं उन में टेक्नोलॉजी जो इस्तेमालु आहे, जीअं तव्हां सोशल मीडिया जी ॻाल्हि कई, जीअं ॿियूं शयूं, त उहा ॿोली एॾी त जेका असां हू गॾविचड़ वारी ॿोली आहे जंहिंखे छंडण छाणण जी हर वक़्तु ज़रूरत हूंदी आहे, रुॻो असांजो समाज न। सो मुंहिंजो इहो आहे त जेका असां सरकारी सतह ते जेका सूरत हाल आहे त सरकार जी सरपरस्ती जी ज़रूरत आहे। उन में जेका असां हिकिड़ी तइलीमी इदारनि तदरीसी हवाले सां ॾिसणु खपे त ख़ासि तौर ते जॾहिं चयल आहे त सिंधी ॿोली लाज़िमी मज़मून जे तौर ते पढ़ाई वञे थी, रुॻो इहो काफ़ी कोन्हे, कीअं पढ़ाई वञे थी, केरु पढ़ाए थो, उहो ॾिसणु कमु जेको आहे सो सरकार जी सरपरस्ती जो। ॿिए नंबर ते जेका समाज में जेका जंहिंखे असां चवंदा आहियूं त ख़ुदिरू क़िस्म जी जेका असां ॿोली उभरंदी आहे, जीअं छंडे छाणे उनखे पेश कबो आहे, जीअं ख़ुदिरू ॿूटा हुजनि त पोइ उनखे हिकिड़ी तव्हां उनखे मुसलसल छंड छाण जी ज़रूरत पए थी। अहिड़े तरीक़े सां ॿोली उन प्रोसेस मां गुज़रंदी आहे, पर उहा उन प्रोसेस मां गुज़ारण जे लाइ जीअं ॿोली जा माहिर आहिनि उन्हनि खे लाज़मी तौर ते छंडे छाणे ॿुधाइणो पवंदो आहे त जीअं मां ख़ालिस सिंधी वारे जेका असां उन जे जेका असां हिते मुख़्तलिफ़ जेके आहिनि से उहो रखनि था ख़्यालु, त मां इन ख़्याल खां जेका असां उहो न आहियां त ख़ालिस ॿोली या जेका असां ॿियनि ॿोलियुनि जा अख़र न वठिजनि, पर उहो जेको ख़ुदिरू जेको तरीक़ो थिए थो उन में इहो थिए थो त ॿोली में बिगाड़ अचे थो। जेकॾहिं उहा हिकिड़ी माहिर जेका ॿोली जा माहिर आहिनि उन्हनि जी मदद सां चंड चाढ़ ते कहिड़ा सूटेबल जेके लफ़्ज़ आहिनि जेके अडॉप्ट करे सघजनि था, कहिड़ा धारिया जेके लफ़्ज़ आहिनि जेके असांजी उहा अडॉप्टेशन सुठी न, जीअं पेवनकारी थींदी आहे, जीअं जेका असां ॿूटनि में जेका असां नया जेके आहिनि से उहे पैदा कया वेंदा आहिनि, नयूं जिन्सूं पैदा कयूं वेंदियूं आहिनि, त पेवनकारी हर जॻह ते कामयाबु न वेंदी आहे, पर कामयाबु पेवनकारी लाइ लाज़िम तौर ते उनखे ख़बर हुजणु खपे त कहिड़ो ठहकंदड़ आहे ऐं कहिड़ो जेको आहे सो तव्हांखे ओतिरो लफ़्ज़ थो लॻे, कहिड़ो जेको आहे सो त हिकिड़ो उहो कमु। आख़िरी जेका असां माना ज़रूरु इहा ॻाल्हि चवणु चाहींदसि त ॾिसो समाज जे अंदरि जेको ॿोली ॾांहुं इज्तिमाही जेको रवैयो आहे, हिन सभिनी खां जेके मूं टे एस्पेक्ट ॿुधाया इन खां हटी करे हाणे पूरे समाज जो ॿोली ॾांहुं कहिड़ो रवैयो आहे इहो माना ॾिसणु ज़रूरी आहे। ऐं ॿोली जेका असां उहा फ़िक्री तौर ते हिकिड़ो जो फ़िक्री जेका असां सतह हूंदी आहे, हिकिड़ी उनजी अप्लाइड या जेका असां समाजियात सां जेका लाॻापियल आहे, जेका असां वटि जेको ॿोली ॾांहुं जेको रवैयो आहे, जेसिताईं सिंधी ॿोली सिंध जी क़ौमी तहरीक जे हवाले सां खणी उनखे अॻिते वधियो वियो, जॾहिं ॿोली जे बुनियाद ते जेका असांजी सियासत बीठी या ॿोली जे बुनियाद ते जेका असां बीठो, तेसिताईं त बेशक ॿोली लाइ कमु थींदो हुजे, पर उन
हिकिड़ो इन क़िस्म जी जेका असां रद्द अमल पैदा कयो त सिंधी समाज जे अंदरि ॿोली ॾांहुं असांजो जज़्बाती रवैयो त ॾाढो सुठो आहे। हींअर बि चवंदो त सिंधी माण्हू ॿोली जे हवाले सां मरण मारण लाइ तयारु थी वेंदा, पर उनखे अक़ली तरीक़े सां कीअं उन्हनि जी वात वेझ में ॿोलीअ जे बिगाड़ में या ॿोली खे अॻिते मुस्तक़बिल में कीअं खणी अचे, त उते मां सम्झां थी त असांजो मजमूई तौर ते बि जेको रवैयो आहे उहो गैर संजीदा आहे। इन करे इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसण जी ज़रूरत इन करे बि आहे त ॾिसो ॿोली, मां सम्झां थी त ॿोली जेको आहे सो कंहिं बि क़ौम जी जेका इज्तिमाही समाजियात आहे उन समाज जो जेको आहे सो मेमोरी कार्ड हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां वटि ॿोली न आहे त तव्हां कुझु चई नथा सघो। जेकॾहिं गूंगो माण्हू आहे त उहो पंहिंजो माज़ी नथो ॿुधाए सघे, उहो पाण सां थींदड़ वार्ता नथो ॿुधाए सघे, पंहिंजो पाण खे एक्सप्लेन नथो करे सघे। त ॿोली खां सवाइ ऐं पंहिंजी ॿोली खां सवाइ मां सम्झां थी त उहो इज़हार कंहिं बि क़ौम लाइ जेका सा मस्बत कान्हे। दुनिया जे अंदरि इहा बि तस्लीम करणु खपे त असांखे इन सोकाल रोमांस मां निकिरी अचणु खपे त शाह जी ॿोली आहे उनखे को ख़तरो कोन्हे, मोहन जे दड़े जी क़ौम आहे उनखे को ख़तरो कोन्हे। मोहन जे दड़े जी ॿोली बि हिन वक़्त ताईं जेका असां डिकोड न थी सघी आहे उहा असांजी बदकिस्मती आहे। सुभाणे मुस्तक़बिल में सिंधी ॿोली कहिड़ी शक्ल में ज़िंदा रहंदी उहो जेका असां ज़रूरु जेका असां सोचणु खपे। पर ॿ शयूं जेके आख़िर में जेका मां हिनखे ख़तमु कंदसि त ॿ शयूं लाज़िम आहिनि। हिकिड़ी त सरकार जी सरपरस्ती लाज़मी आहे, उनजो इहो जेको सिंधी ॿोली ॾांहुं जेको निंदड़ टाइप वारो रवैयो आहे उनखे सख़्तु तनक़ीद जी नज़र सां ॾिसणु खपे। इदारनि जी सतह ते उनखे ॾिसणु खपे, इदारनि खे पंहिंजो कमुकार करणु खपे जेके ख़ासि तौर ते ॿोली जे हवाले सां। ॿिए नंबर ते जेको इज्तिमाही रवैयो आहे जंहिंखे मां चवां थी त जज़्बाती त आहे पर अक़ली कोन्हे, उनखे ॾिसणु खपे। उनखां पोइ मां सम्झां थी त असां जॾहिं इन्हनि ॿिन्ही शयुनि खे जेका असां ते पूरा लहंदासीं ऐं जॾहिं सरकार बि ॿोलीअ खे उन क़ौम जो असासो सम्झंदे उनखे अॻिते वधाइण लाइ जेका असांखे क़दम खणंदी संजीदगी सां। ऐं जेकॾहिं असां पंहिंजी समाज में जेके असां मुख़्तलिफ़ वैराइटी जेका मुख़्तलिफ़ लहजा मुख़्तलिफ़ उन्हनि खे क़बूल कंदे, माना डिनाइल कोन्हे त माना खणी ॿी बहस आहे, पर डिनाइल न हुजणु खपे त जेका ढाटकी आहे, जेका मारवाड़ी आहे, जेका सराइकी आहे, जेका गुजराती आहे, उहे सिंधी ॿोली जो कीअं हिसो आहिनि या कीअं हिसो थी सघनि थियूं। उनखे वधी जॾहिं समाज इहो पंहिंजो रवैयो खणी उनजी हिकिड़ी संजीदगी सां अॻिते वधंदो, हीअ क़ौमी तहरीक जो हिसो भली हुजे पर उन ॾांहुं उहा जेकॾहिं संजीदा जेकॾहिं असांजो रवैयो न रहंदो पोइ मां सम्झां थी त जेके हींमहिल ख़तरा असांखे नज़र अचनि था इहे मुस्तक़बिल में हक़ीक़ी तौर ते हिन ॿोली जी बका जे लाइ वॾो चैलेंज हूंदा। मुंहिंजे ख़्याल में ॿोली जे हवाले सां तव्हां जेको सॼो तनाज़ुर पेश कयो, अमर पेश कयो, उन में लहजनि जे सिलसिले में कुझु शयूं त बुनियादी तरह असां वटि इन सिलसिले में काफ़ी उन ते इतफ़ाक़ रहियो आहे। आलमन अदीबनि में त सिंधी ॿोली जो मयारी लहजो जेको आहे स्टैंडर्ड डायलैक्ट उहो मुक़ररु रहियो आहे। बाक़ी ॿियनि ॿोलियुनि में जेका डाइवर्सिटी आहे उन्हनि खे जेके आहिनि उनखे क़बूलियत जो सुवाल। हाणे असां वरी बि ईंदासीं उन पंहिंजे बुनियादी सुवाल लाइ। जामी साहिबु तव्हांजो तमामु इन सिलसिले में ॿोली जे हवाले सां सिंधी समाज ते तमामु घणी जेको आहे सिंधी अदब ते तव्हांजी निगाह आहे त हिन वक़्तु जेको आहे सुवाल रुॻो रियासत तरफ़ां ॿोली जी मालिकी इदारनि खे ॿोली खे पंहिंजो करण जो पंहिंजी जाइ ते अहम आहे, पर ख़ुदि वालदेन ख़ुदि कम्यूनिटी जो बेहसियत असांजे शहरी जे जेको सिंध जे शहरी जे असांजो ॿोली ॾांहुं जेको रवैयो जंहिं नमूने जो हुअणु खपे छा उहो आहे, ऐं जेके सिंधी ॿोली खे ख़तरा दरपेश आहिनि उन्हनि खे बि तव्हां काफ़ी जेको आहे कड़ा कड़ा ख़तरा जेके सिंधी ॿोली खे हिन वक़्तु वाक़ई जिन्हनि आहिनि या उन सिलसिले में असां वटि अपॉर्चुनिटीज़ या मौक़िया कड़ा आहिनि सिंधी ॿोली खे वधण वीझण जे लाइ, त इन सॼे पस मंज़र में तव्हां जेको आहे छा था सम्झो ऐं छा चवणु चाहींदा? वॾी महिरबानी इदरी साहिबु। ऐं सभ खां अॻु में त मां मुबारकबाद ॾियां थो सिंधी ॿोली अख़्तियारी खे त हीउ हिकिड़ो तमामु अहम सिलसिलो शुरू कयो वियो आहे
ज़ाहिर आहे त जेसि ताईं पंहिंजे समाज खे ऐं पंहिंजे माण्हुनि खे पंहिंजी क़ौम खे सेंसिटाइज़ न कबो, उन्हनि में पैदा न कबी हसासियत पंहिंजी ॿोली जे बारे में, जेका अॻु बि आहे मौजूदु आहे, पर इन खां वधीक उनखे बहितर न कबो, त ज़ाहिर आहे त इहो तालुक़ु ईअं अॻिते वञी न सघंदो। ऐं हाणे मूंखां अॻु में हिन मौज़ू ते अली आकाश ऐं अमर सिंधू काफ़ी बुनियादी ॻाल्हियूं करे विया आहिनि, ऐं मां उन ई सिलसिले खे अॻिते वधाईंदे कुझु पंहिंजा ख़्याल हिन में पेश कयां थो। ऐं हालांकि इन्हनि सुवालनि ते मां घणनि सालनि खां लिखंदो रहियो आहियां ऐं हिन मौज़ू जी वॾी अहमियत आहे। ॾिसो, क़ौम जो ॿोली ॾांहुं रवैयो या कंहिं क़ौम जी बुनियादी बीहक में, ढांचे में, उन जे आईंदे में, उन जी समूरी घणतरफ़ी ज़िंदगीअ में ॿोलीअ जी कहिड़ी हैसियत आहे, इहो हिकिड़ो तमामु हिकिड़ो घण तरफ़ो सुवालु आहे ऐं हिकिड़ो बुनियादी सुवालु आहे। ॿिए पासे ईअं बि आहे त अॼोके दौर में ज़िंदगीअ जे कंहिं बि पासे खे अकेले सिर धार ॿियनि शयुनि खां कटे ॾिसणु मुमकिन न आहे। हर शइ इंटीग्रेटेड आहे, गुथियल आहे। अॼोके ज़माने में शयूं पाण में ईअं गुथिजी वियूं आहिनि। त मां सम्झां थो त जेको ॿोली जो सुवालु आहे, उहो ॿोली जो सुवालु हिकिड़ो आम तसवर, हिकिड़ो सतही तसवर ॿोली जे बारे में इहो मौजूदु रहियो आहे ऐं रहे थो त शायदि ॿोली फ़क़ति हिकिड़ो ख़ारिजी अबलाग जो ज़रियो आहे ऐं माण्हू हिक ॿिए सां रुॻो कम्यूनिकेट कनि, लाॻापो रखनि, इहा ॿोली आहे। इहो ॿोली जो तमामु हिकिड़ो सतही रवैयो आहे ॿोली जे बारे में। ॿोली दरअसल इंसान जी इनफ़रादी वजूद जो हिकिड़ो इज़हार आहे, यानी हू ॿिए सां राब्ते में न बि अचे तॾहिं बि हुन जे अंदर में, हुन जे वजूद में बतौर इंसानी वजूद जे ॿोली हिकिड़ो पूरो जो लकाव आहे, हिकिड़ो पूरो मज़हर आहे, कमु करे थी। ऐं पोइ हिकिड़ो समाज ऐं हिकिड़ी क़ौम आहे, जीअं अमर ॻाल्हि कई, अली आकाश ॻाल्हि कई, त हिकिड़ी रुॻो फ़र्दु न आहे पर हिकिड़ो समाज आहे, हिकिड़ी क़ौम आहे। त उन क़ौम साज़ी जा जेके बुनियादी अंसर आहिनि, उहे बुनियादी अंसर जेके कंहिं बि गिरोह खे क़ौम ठाहिनि था, उन्हनि में हिकिड़ो वॾो अहम तरीन अंसर जेको आहे उहो उन क़ौम जो ॿोली आहे। ऐं टीं ॻाल्हि इहा आहे त ॿोलीअ खे अॼोके ज़माने में मिसाल तौरु फ़र्द खां, समाज खां, रियासत खां, मईशत खां, टेक्नोलॉजीअ खां ऐं तालीम खां, इन्हनि सभिनी शोबनि खां धार करे ॾिसणु ऐं सम्झणु मुमकिन न आहे, छाकाणि त इहे सभई ॿोलीअ सां तालुक़ु रखंदड़ मस्बत माना में बि ऐं मनफ़ी माना में बि इहे बुनियादी अंसर यकीनन आहिनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि आहे त सीक्वेंस सां हलूं त ॿोली जो सुवालु, लिसानियाती सुवालु त आहे दाख़िली ॿोली जे माना में, त ॿोली जो व्याकरण, ॿोली जो ग्रामर, ॿोली जी लुग़त, ॿोली जी अमर ॻाल्हि कई त ॿोलियूं कीअं वधनि थियूं, ॿोलियूं कीअं उन्हनि जो, पर ॿोली हिकिड़ो समाजी सुवालु आहे बुनियादी तरह। ऐं जॾहिं असां चऊं था त क़ौम जो रवैयो ॿोलियां कहिड़ो आहे, त इहो हिकिड़ो सियासी सुवालु बि आहे, त इहो रुॻो समाजी सुवालु न आहे पर इहो हिकिड़ो। ऐं जॾहिं उनखां वधी चऊं था त ॿोलियूं ऐं तालीम ॿोली ऐं रियासत ॿोली ऐं हुकूमती पॉलिसियूं, त ज़ाहिर आहे इहो सियासी सुवालु बि आहे। त इन करे ॿोली हिकिड़ो लिसानियाती सुवालु बि आहे हिकिड़े ख़ासि माना में, पर ॿोली हिकिड़ो समाजी सुवालु बि आहे ऐं हिकिड़ो सियासी सुवालु बि आहे, ऐं इहे सभु पासा हुनजा आहिनि। हाणे मां सम्झां थो त जेके 5 बुनियादी शुबा आहिनि, उन्हनि ते असांखे ध्यानु ॾियणो पवंदो ॿोलीअ जी सभ तरफ़ी हिकिड़ी जेका अहमियत खे सम्झण जे लाइ। उन में मिसाल तौरु तालीम आहे। सवेर अमर बि ॻाल्हि कई पई त हुनजी मादरी ॿोली सराइकी आहे, ऐं ईअं तमामु घणनि माण्हुनि जी मादरी ॿोली सराइकी आहे। अली आकाश जी बि मादरी ॿोली, घर जी ॿोली सराइकी आहे, सिंधी आहे, पर घणनि माण्हुनि जी आहे। हिकिड़ो ॿारु या त ॿोली समाज मां सिखे थो, पंहिंजे घर मां सिखे थो, या सिखे थी, या उहो पंहिंजे तालीम जे ज़रिए। सुवालु इहो आहे त असांजी अॼोको तालीमी निज़ाम ॿोलीअ सां खे ट्रीट करे कीअं थो, ॿोलीअ सां हुनजो लाॻापो कहिड़ो आहे। छा असांजे उस्तादनि जी घणाई दुरुस्त ॿोली पढ़ाइण जे क़ाबिल आहे? छा असांजे शागिर्द खे दुरुस्त ॿोली पढ़णु ऐं लिखणु ऐं उचारणु अचे थी पूरी तरह? ऐं उनखां वॾी ॻाल्हि इहा आहे त तालीमी निज़ाम जेको असांजो सॼो आहे, छा उहो असांजे समाज ऐं असांजे ॿार में उहा हसासियत पैदा करे थो जेको कंहिं बि ॿोलीअ जे ओनरशिप लाइ मौज़ू आहे त क़ौम कीअं थी ॿोली खे वठे। त मां सम्झां थो त इहो हिकिड़ो अहिड़ो सुवालु आहे जंहिं ते तमामु तनक़ीदी गुफ़्तगू जी ज़रूरत आहे। त गुज़िरियल ॾहाकनि खां वठी
हिकिड़ो क्रिमिनल क़िस्म जो एटीट्यूड स्टेट जो ऐं हुकूमतुनि जो ऐं तालीमी निज़ाम जो ॿोलीअ सां रहियो आहे, जेको अञा बि जारी आहे। कमु कयो हवाले कंदा त ॿोलीअ ॾांहुं असांजो रवैयो जेको आहे उहो ज़ाहिर आहे। जेसि ताईं असांजो तालीमी निज़ाम ॿोलीअ जे बारे में पंहिंजो दुरुस्त रवैयो, ऐं रवैयो काफ़ी न आहे, इंतिज़ाम न कंदो, रवैये जो मतिलबु ई इंतिज़ाम आहे, रिथाबंदी न कंदो ऐं पूरी पॉलिसी ते अमल न कराईंदो, जोड़ींदो, तेसि ताईं ज़ाहिर आहे त तालीमी निज़ाम नतीजो इहो आहे जो तव्हां ॾिसो त इन तालीमी निज़ाम जी तबाही जो ज़रियो आहे, सबबु आहे जो तव्हां ॾिसो मीडिया में मज़मून ॾिसो, कालम ॾिसो, ख़बरूं ॾिसो, सोशल मीडिया ते माण्हू लिखनि था, तव्हांखे ॿोली पढ़ी हैरत थिए थी, कहिड़ी ॿोली आहे? लाड़काणो में रैली, हीअ कहिड़ी ॿोली आहे? ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसी, इहा कहिड़ी ॿोली आहे? बाबा लाड़काणे में त तालीमी निज़ाम इहो साॻियो हाल निसाब जो आहे। टेक्नोलॉजी अॼोके दौर जी रियलिटी आहे, असांखे सम्झ में अचे न अचे, असांखे उन सां जेको बि तालुक़ु आहे। इहा ॻाल्हि बहितर थी आहे त गुज़िरियल कुझु ॾहाकनि में सिंधी ॿोलीअ टेक्नोलॉजीअ में नरगो दाख़िल थी आहे, ऐं पर उन में काफ़ी अॻु भरायूं थियूं आहिनि। इहा तमामु ख़ुशि आईंद ॻाल्हि आहे, पर ज़ाहिर आहे त अञा हिकिड़ी जेका पूरी घुर्बल रिथाबंदी आहे त ईंदड़ 10 साल 20 साल 50 साल सिंधी ॿोली टेक्नोलॉजी जे हवाले सां उनखे कहिड़ा दरपेश चैलेंज आहिनि, उन में असां वटि रिथाबंदी केतिरी आहे, उन वटि असां कमु केतिरो थियो आहे, रहियल कमु केतिरो आहे, इन हवाले सां असांखे पूरो ज़ाहिर आहे त कमु करिणो पवंदो। ॻाल्हि थी मईशत जी, इहो ठीकु आहे त ॿोलियूं जेके रुॻो शाइरी सां कोन जीअंदियूं ऐं रुॻो अदब सां कोन जीअंदियूं, ॿोलियूं समाज जे अंदरि ज़ाहिर आहे त रियासत, समाज ऐं मार्केट ऐं टेक्नोलॉजी इहे बुनियादी शोबा आहिनि जिन जे ज़रिए ॿोली ज़ाहिर आहे त वधे थी। मां अमर वारी ॻाल्हि में हिकिड़ो इज़ाफ़ो ज़रूरु कयां त ठीकु आहे त मार्केट खे बि अख़्तियार आहे त उहो पंहिंजे ॿोलियुनि जी चूंड करे थो, पर दुनिया जे समूरनि ज़िम्मेवार रियासतुनि में रियासतुनि जी पॉलिसी बि हूंदी आहे, हुकूमतुनि जा कानून हूंदा आहिनि, हुकूमतुनि जी पॉलिसी हूंदी आहे त उहे उते उन ॿोलीअ खे राइज कंदा। मिसाल तौरु UAE जो मिसाल वठो, UAE में 1 करोड़ जी आबादी आहे, 90 लख माण्हू ॿाहिरि आहिनि, ग़ैर अरब आहिनि, फ़क़ति 11 लख माण्हू आहिनि UAE जे मुल्क में टोटल अरबी ॻाल्हाईंदड़ मक़ामी माण्हू, पर ऐं दुनिया जी हर कंपनी उते आहे, दुनिया जो हर बिज़नेस उते आहे, पर कंहिं बि कंपनीअ खे मजाल न आहे जो उहा अरबी खां सवाइ उते पंहिंजो मार्केट में पेर खोड़े सघे। इन करे हिकु पासे इहा ॻाल्हि ठीकु आहे त इस्तेकाक मार्केट जो बि आहे ज़ाहिर आहे, पर रियासत, हुकूमतूं, कानून ऐं इन हवाले सां सिंध में असांखे इहा हिकु पासे त बहितर ॻाल्हि आहे, ॿिए पासे वॾो अफ़सोसी ॻाल्हि आहे त हिकु पासे सिंध उहो वाहिद सूबो आहे पाकिस्तान जो जंहिंजे सूबे अंदरि आर्टिकल 251 सब क्लास 3 जे तहत सूबे जी दफ़्तरी ॿोली तइ थियल आहे त उहा सिंधी ॿोली आहे, कानून में 94 उनजी तौसीक़ थी, पर अमली तरह सिंध में का बि हुकूमत तरफ़ां कोशिश न आहे संजीदा जेका इन्हनि खे यकीन मतिलबु मजबूर करे या उन्हनि खे पाबंद करे त तव्हां इहो सभु कुझु कंदव। ऐं इहो इतलाक़ रुॻो मार्केट सां न आहे, सरकारी इदारनि जो हाल बि इहो आहे, कोर्टुनि जो हाल बि इहो आहे, पूरो रियासती ऐं सरकारी जेको वहिंवार आहे उन में सिंधी ॿोलीअ जो इतलाक़ जेको हिन अथॉरिटी जो बुनियादी मक़सदु आहे, इहो अञा रहियल कमु आहे। इतफ़ाक़ सां जिते को माण्हू बहितर आहे कमु करे थो त उहो पंहिंजो पतीअ जो कमु करे थो, मजमूई तरह हुकूमत तरफ़ां अहिड़ी का बि सॼी सिंध में सफ़र कयो बोर्ड सिंधी में न आहिनि, रेलवे स्टेशन ते बोर्ड न आहिनि, बस स्टॉपनि ते न आहिनि, रस्तनि ते न आहिनि, उर्दू लिखिया विया आहिनि। असांखे न आहे मसइलो उर्दू सां, उर्दू अंग्रेज़ी आहे त भली हुजे, उन सां गॾु सिंधी लाज़िमी लिखणी आहे। ऐं इन सिलसिले में हीअं रिथाबंदी थी बि आहे त मुंहिंजे ख़्याल में इहो सुवालु जेको आहे खणण जी ज़रूरत आहे। मां 2-3 ॻाल्हियूं ॿियूं कयां। मां इहा ॻाल्हि बार चवंदो लिखंदो रहियो आहियां, चवंदो रहियो आहियां त ॿोलीअ जे वाधारे जो तालुक़ु इल्म सां आहे, तालीम सां रुॻो न। तालीम जो मतिलबु आहे माण्हुनि खे पढ़ाइणु। कंहिं ॿोलीअ में इल्मु केतिरो थो पैदा थिए, का ॿोली केतिरो ओरिजिनल असलो को इल्मु पैदा करण जी अहलियत रखे थी, इहो 21वीं सदीअ में हिन दौर जे अंदरि ॿोलियुनि जे वाधारे, ॿोलियुनि जी तरक़ी, ॿोलीअ जे घण तरफ़ेकार जो हिकिड़ो बुनियादी पैमानो आहे त का ॿोली रुॻो पराओ इल्मु थी खणी पंहिंजे कमु हलाए या उहा ॿोली पाण पंहिंजे सिर इल्मु पैदा करण जी सलाहियत रखे थी, इहो हिकिड़ो वॾो बुनियादी सुवालु आहे। आख़िरी ॻाल्हि हिकिड़ी इन सिलसिले में वाहिपो। दुनिया में केतिरा मिसाल आहिनि जंहिंमें रियासतूं नथियूं ध्यानु ॾियनि, मार्केट जो रवैयो दुरुस्त न आहे या मजबूर न कयो आहे उनखे,
पर समाज जो जेको वाहिपो आहे पंहिंजी ॿोलीअ जो, उहो सभ खां वॾी ज़मानत आहे कंहिं ॿोलीअ जे बारे में, त उहा ॿोली ज़िंदह रहे, उहा ॿोली तरक़ी करे। मां सम्झां थो त उन में असांखे हीअं ॾिसूं था, जेको मुंहिंजी राय आहे, त वाहिपो हिकिड़ो तबक़ाती सुवाल बि आहे। इहा ॾाढो दिलचस्प ॻाल्हि आहे, छाकाणि त हेठियों जीअं अली आकाश ॻाल्हि कई, आम माण्हू जेको आहे उहो पंहिंजी ॿोलीअ सां प्यार बि करे थो, उन ॿोलीअ खे संभाले बि थो, उन ॿोलीअ खे इस्तेमालु बि करे थो, हू पंहिंजे ज़िंदगी जे सॼे वहिंवार में ॿोली खां जुदा न आहे। पर विचोलो तबिको जेको जे उन तबिके जो हिकिड़ो वॾो हिसो आहे, जंहिंखे इन ॻाल्हि जी परवाह न आहे त हुनजो ॿारु ग़लति सिंधी ॻाल्हाए थो, हुनजे ॿार खे स्कूल में सिंधी कोन थी पढ़ाई वञे, हुनजे ॿार खे पंहिंजी ॿोली सां को तालुक़ु न आहे, हुनजो ॿारु पंहिंजे ॿोली जे अदब खां कटियलु आहे। विचोले तबिके सां असां सभु शायदि वेठा आहियूं। विचोले तबिके जे हे स्कूल सरकारी आहिनि, भला मूंखे ॿुधायो त कहिड़ो प्राइवेट स्कूल आहे, कहिड़ो प्राइवेट इदारो आहे जेको हुकूमत जे वक़्त खां वधीक ताक़तवर हुजे? मक़सदु इहो आहे त हुकूमतुनि खे इरादो न आहे, विल न आहे जो उहे इनखे मजबूर करे सघनि। त हिकिड़े पासे ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त सिंधी माण्हू, सिंधी क़ौम का थोरी न आहे, को फ़लस्तीननि वांगुरु को 50-60 लख क़ौम न आहे, हीअ हिकिड़ी 5-6 करोड़ माण्हुनि जी क़ौम आहे, रुगो हिते रहंदड़ दुनिया में तमामु घणी आहे। इन करे सिंधी ॿोलीअ जो जेको वाहिपो आहे उहो हिकिड़ी ज़िंदह फिनामिना आहे, ज़िंदह लकाव आहे, ऐं इहा हुनजी वॾी सघ आहे त किरोड़े माण्हू हिन ॿोलीअ खे रोज़ु ॻाल्हाइनि था, हर घड़ी ॻाल्हाइनि था, हर जाइ ते ॻाल्हाइनि था, उनजो इस्तेमालु कनि था, ऐं इहा हुन ॿोलीअ खे ज़िंदह ॿोली बणाए थी, वॾी अहम ॻाल्हि आहे। पर जेको उन में नुक़सानकार पासो कहिड़ो आहे, मिसाल ॿोली जो वाहिपो मीडिया में कीअं आहे, ॿोली जो वाहिपो तालीमी निज़ाम में कीअं आहे, ॿोली जो वाहिपो सोशल मीडिया में कीअं आहे, ॿोली जो वाहिपो इन्हनि त असांखे लॻे थो, मूंखे लॻे थो त हे समाज पंहिंजी ॿोली खे ओन कयो वेठो आहे, उनखे संभाले थो, जीअरो कयो वेठो आहे। पर जेके ही ॿिया शोबा आहिनि उन्हनि में ॿोली जो बिगाड़ जी ॻाल्हि अमर सिंधु कई, इहो तमामु घणो आहे, इहो पासो वॾो आहे। जे हिन ॻाल्हि खे सहेड़िजे, हिन ॻाल्हि खे, त मां सम्झां थो त असांखे ॿोली जे सवाल खे 3-4 सतहुनि ते खणणो पवंदो। मां ॻाल्हि खे कंक्लूड थो कयां। हीअ जेका मुहिम आहे, जेका ॿोली अख़्तियारी शुरू कई आहे, ऐं ज़ाहिर आहे हीउ मुज़ाकिरो पहिरियों आहे ऐं आख़िरी न आहे, हीउ त सिलसिलो हलंदो, त जीअं इन जा मुख़्तलिफ़ पासनि ते ॿिया माहिर, शोबनि जा माहिर अचनि, पंहिंजे पंहिंजे शोबनि जे हिसाब सां वधीक तफ़सीली माण्हुनि खे ॼाण ॾियनि। सभ खां पहिरीं ॻाल्हि त सिंध जे अंदरि सिंधी ॿोलीअ जी बुनियादी क़ौमी अहमियत, ऐं रुगो क़ौमी अहमियत न पर सभ तरफ़ी अहमियत, उन अहमियत जे बारे में माण्हुनि खे इनफ़रादी तरह तोड़े इज्तिमाही तरह उन्हनि में पैदा करणु हसासियत, इहो हिकिड़ो बुनियादी हिन मुहिम जे पोयां मक़सदु आहे, ऐं इहो कमु हथ में खणणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त हुकूमतुनि खे मजबूर कयो वञे, हुकूमतुनि खे बि बेदार कयो वञे, सेंसिटाइज़ कयो वञे, त इहो हुकूमतुनि जो कमु आहे त जॾहिं मुल्क जे आइन तहत हिकिड़ो अख़्तियार सूबे खे मिलियलु आहे, ऐं सूबे जी असेंबली उहो कानून पास करे चुकी आहे, तौसीक़ करे चुकी आहे, त माना हिन सूबे जूं अदालतूं पाबंद आहिनि, सूबे जूं यूनिवर्सिटियूं पाबंद आहिनि, सूबे जो सॼो इंतिज़ामी ढांचो पाबंद आहे, पूरो तालीमी निज़ाम पाबंद, सूबे जे अंदरि सॼो जेको सूबा अंदरि शोबा आहिनि, इहे सभु पाबंद आहिनि त सिंधी ॿोलीअ जे वाहिपे खे यकीनी बणाइनि। इन सिलसिले में हेसि ताईं घुर्बल कमु न थियो आहे, घुर्बल दवा पैदा कोन थियो आहे। त मां सम्झां थो त इहा बि असांखे उन में यकीननि किथे माण्हू, जीअं मिसाल ताज़ो हिकिड़ी मिसाल थियो क़ाइमु थियो त डॉक्टर इसाक़ समय जे रखी फेसबुक ते ॻाल्हि बि, त घोटकी में डिप्टी कमिश्नर ॿोली खे, सिंधी ॿोलीअ, पर हुनखे राब्तो कयो वियो त हुन माण्हूअ मञियो ऐं तसी कई। अहिड़ा केतिरा माण्हू हूंदा जिन खे सेंसिटाइज़ कबो त माण्हू मञींदा, पर जिते सेंसिटाइज़ेशन सां न मञींदा त उते तव्हांखे रियासती हुकूमती ऐं हिकिड़ो रेगुलेशन खपे, कानून जो इतलाक़ खपे, जेको तमामु ज़रूरी आहे। ऐं साॻी तरह मां सम्झां थो त जेका असां ॻाल्हि कई मार्केट जी, तव्हां ॾिसो कुझु टेलीफोनिक कंपनियुनि इहो कमु शुरू कयो आहे, पंहिंजी तव्हां वारी ॻाल्हि त हुननि खे ज़रूरत पेश अचे थी। मिसाल तौरु फ़ोन जूं कंपनियूं हिन वक़्तु वाहिद अहिड़ियूं कंपनियूं आहिनि जेके पंहिंजे कारपोरेट इंट्रस्ट में इहो कनि थियूं, पर जेकॾहिं सूबे जे अंदरि इन प्राइवेट स्कूल्स खे, प्राइवेट यूनिवर्सिटियुनि खे, प्राइवेट हॉस्पिटल्स खे, सॼो जेको प्राइवेट बिज़नेस आहे उनखे जेकॾहिं मजबूर कयो वञे त मां सम्झां थो त इहा ॻाल्हि क़ाबिल अमल आहे ऐं इहा शइ बिल्कुलु मुमकिन आहे। ऐं हीउ जेको असांजो जेको सिंधी ॿोलीअ जो क़ौम जो रवैयो आहे, त हिकिड़ी ॻाल्हि यकीनी आहे, जेको मां सम्झां थो वॾे में वॾो थ्रेट तव्हां चयो आहे त कहिड़ा आहिनि, मौक़नि सां गॾोगॾु मौक़ियात, मिसाल त तालीम मौक़ियो आहे, टेक्नोलॉजी मौक़ियो आहे, इतलाक़ मौक़ियो आहे, उनजो वाहिपो मौक़ियो आहे, इहे सभु शयूं मौक़िया आहिनि। ख़तरो कहिड़ो आहे जेको मां महसूसु कयां थो,
उहो हिकिड़ो ख़तरो इहो आहे त सिंधी ॿोली वजूदी ख़तरा टपी आई आहे। मिसाल तौरु जेके उनखे 60 ॾहाके में ख़तरा, 70 ॾहाके में ख़तरा, उहो वजूदी ख़तरा रियासत बंदि कयो वेठी। हाणे सिंधी ॿोलीअ खे वजूदी ख़तरो एतिरो न आहे, छाकाणि त उहा हिकिड़ी ज़िंदह ॿोली आहे, किरोड़े माण्हू ॻाल्हाइनि था ऐं उनखे क़ानूनी तरह पंहिंजो हिकिड़ो ज़मानत मिलियल आहे। मसइलो इहो आहे त पहिरियों दफ़ो सिंध जे तारीख़ में गुज़िरियल 30-40 सालनि खां विचोलो तबिको, पोइ समूरियुनि तनक़ीदुनि जे बावजूदि बहरहाल विचोलो तबिको हिकिड़ो समाज में हिकिड़ी अहमियत रखे थो। उन विचोले तबिके जे वॾे हिसे जा ॿार पंहिंजी ॿोली नथा पढ़नि। माना तव्हांजे तारीख़ में पहिरियों दफ़ो अर्बन शहरी हिकिड़ो विचोलो तबिको वॾे पैमाने ते पैदा थियणु शुरू थियो आहे ऐं इहा हिकिड़ी सघ आहे उन खां। ऐं प्रॉब्लम इहो आहे, मसइलो इहो आहे त उहो ॿोली खां कटियल आहे। त मां सम्झां थो असांखे उन पंहिंजे ॿार खे तबलीग सां कोन मोटंदो, असांखे माहौल ठाहिणो पवंदो, हालतूं ठाहिणियूं पवंदियूं, उहे शोभा ठाहिणा पवंदा, उहे तरीक़ा ठाहिणा पवंदा, उहे हिकमत अमलियूं ठाहिणियूं पवंदियूं जंहिंमें उहो नओं नसुल ॿोली ॾांहुं मोट खाए ऐं असांजा प्राइवेट इदारा उनखे पढ़ाइनि। त मां सम्झां थो त अॼोको दौरु, मां ख़तमु कई ॻाल्हि, त अॼोको दौरु अहिड़ो आहे जंहिंमें अपॉर्चुनिटीज़ बि बेशुमार आहिनि ॿोली जे वाधारे जूं, ऐं ज़ाहिर आहे त ग्लोबलाइज़ेशन टेक्नोलॉजी पाण सां गॾु मार्केट चैलेंजिस ऐं थ्रेट बि खणी आयो आहे। हाणे असांजो कमु आहे त प्रोबेबिलिटिकली असां पंहिंजे अपॉर्चुनिटीज़ खे वधायूं ऐं उन्हनि ख़तरनि ऐं मामलनि खे घटायूं। त मां सम्झां थो इहो क़ाबिल अमल मनसूबो आहे जेकॾहिं हिन ते प्रॉपरली कमु कयो वेंदो त। हा अली आकाश, ही जेके पाण सॼी गुफ़्तगू कई जंहिंमें जिन ख़तरनि जी निशानदेही कई वई सिंधी ॿोली खे जेके ख़तरा आहिनि, उन्हनि खे मुंहुं ॾियण जे लाइ असांखे छा करणु खपे ऐं उन सां गॾु गॾु जेके असांखे अपॉर्चुनिटीज़ आहिनि उनखे वधि में वधि कीअं असां इस्तेमालु कयूं जो असां सिंधी ॿोली जे खे वधीक शाहूकार बि करे सघूं, उनजो बचाव बि करे सघूं ऐं उन्हनि ख़तरनि खां कंहिं नमूने सां उनखे बचाव में ऐं पंहिंजो रोल असांखे एज़ ए क़ौम जे कहिड़ो अदा करणु खपे। हा बिल्कुलु। हाणे इन में तजवीज़ुनि में बिल्कुलु हिकिड़ा ॿिनि हिसनि में हिनखे विराए सघिजे। हिकिड़ो इहो आहे त असां हिकिड़ी क़ौम जी हैसियत में ॿोली जे लाइ छा छा करियूं, ऐं ॿियो इहो आहे त रियासती सतह ते जेका बि ॿोली जी खे हिन वक़्तु उहा उन जेका हैसियत उहा रियासत छा करे उन ॿोली जे लाइ। उन में हाणे सभ खां हिन खां अहम ॻाल्हि जेका आऊं इहा थो सम्झां त स्कूल जी सतह ते इहा ॻाल्हि इंश्योर कई वञे त सिंधी ॿार पहिरें खां 5 दर्जे ताईं पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदो, ऐं इहा न रुगो सरकारी स्कूल जी सतह ते पर प्राइवेट जो ख़ानगी स्कूल आहे जेको असां वटि सिंध में स्कूल खोलियो वेठो आहे ऐं जेको कमाए थो असां मंझां ई, पर असांजी ॿोली खे नुक़सानु पुॼाए थो, उनखे इहा ॻाल्हि ज़हन में हुजे त उनखे इंश्योर उते कराए ऐं इहा असां पंहिंजी सतह ते बि करे सघूं था ऐं हुकूमत बि इन में हिकिड़ो इहो करे। त हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त रुगो स्कूलनि वारो जेको मसइलो आहे न ॾाढो अहम आहे, काफ़ी वक़्त खां इन ते थींदो रहियो आहे त ख़ानगी स्कूलनि खे आख़िर असां कहिड़े नमूने सां असांजा इदारा असां सभु गॾिजी, छाकाणि त उहे असांजे सूबे में कमु कनि था, असांजे ॿारनि खे पढ़ाइनि था, उन्हनि खे कहिड़े नमूने सां असां पंहिंजो रोल प्ले कयूं जो उहे इन ॻाल्हि खे काफ़ी सालनि खां सिंध में घुर उन में इहो आहे त असांजा जेके अदीब आहिनि, जेके दानिश, जीअं ही पंहिंजो फोरम आहे, पाण हितां ॻाल्हि करियूं पिया, इहा ॻाल्हि उन्हनि ताईं पहुची सघे थी, ईअं जेके बि सिविल सोसाइटी जूं तनज़ीमूं आहिनि उहे उन्हनि ताईं वञी सघनि। बहरहाल इहो हिकिड़ो इहो आहे त इन्हनि ॻाल्हियुनि खे उन्हनि खे पाबंद कजे उन में। ऐं जेको माण्हू जी सतह ते या समाजी सतह ते जेको असांजो मजमूई तरह जेको असां में मनफ़ी रवैयो इहो आहे त असांजो जेको ख़ासि तरह मिडिल क्लास आहे, मिडिल क्लास उहो थो चाहे त असांजो ॿारु जेको आहे त उहो मार्केट जी ॿोली पढ़े। उन्हनि खे था चवनि त अंग्रेज़ी घणी उन्हनि खे अचणु घुरिजे, फर अंग्रेज़ी ॻाल्हाए त उहो असांजो ॿारु कामयाबु आहे। ऐं हुननि पंहिंजे घरनि में ई अहिड़ो माहौल पैदा कयो आहे जो घरनि में पंहिंजी ॿोली छॾे हू ॿी ॿोली खे ॻाल्हाइनि था, त उहो जेसिताईं उहे फ़र्दी सतह ते इहा कोशिशि न कंदा, पंहिंजी ॿोलीअ खे पाण ओन न कंदा, तेसिताईं त ॿियो सियारे तां या ॿिए कंहिं मुल्क मां अची ॿियो त कमु न कंदो। पाण सिंध में रहूं था, इन जे करे इहा असां पाण ई उते घर जी सतह ते असांखे इहा कोशिशि करणु खपे। ऐं टियों इहा आहे त असां ॿोली ॾिसो न, ॿोली का हिकिड़ी
ख़ालिस या का मुक़दस शइ त आहे न, ॿोली फ्लैक्सिबल थींदी आहे। इहो घणनि माण्हुनि में हिकिड़ी इंतिहा पसंदी वारो रवैयो आहे, त तजवीज़ इहा बि हूंदी त ॿोली जे मामले में इंतिहा पसंदी न हुअणु खपे, त ख़ालिस सिंधी, ठेठ सिंधी, ईअं वक़्त सां गॾु ॿोली मां घणा लफ़्ज़ मतरूक थींदा आहिनि, उहा ॿोली में हिकिड़ी दाइमियत इनखे इहा आहे त हिकिड़ा मतरूक थींदा आहिनि, वरी उन जाइ ते ॿिया वाराईंदा आहिनि लफ़्ज़नि जो, ऐं इहो सॼो इहो हिकिड़ो सिलसिलो इहो हूंदो आहे। नयूं नयूं शयूं, नयूं नयूं ईजादूं जेकॾहिं ईंदियूं आहिनि त वरी लफ़्ज़ बि नवां ईंदा आहिनि। मिसाल ॻाल्हि फेसबुक आहे, चैट आहे, मैसेंजर आहे, इन क़िस्म जा लफ़्ज़ अची विया आहिनि नयनि शयुनि सां। सो इन जे करे मुनासिब नमूने जेको ॿाहिरियों जेको बि ॿियनि ॿोलियुनि जो असरु आहे, मिसाल कंहिं दौर में अरबी ऐं फ़ारसी जे असर जी ॻाल्हि कई वेंदी हुई, पर हाणे असां सिंधी ऐं अंग्रेज़ी जे असर जी ॻाल्हि था करियूं, त उन्हनि जे वसीले जेके बि मुनासिब नमूने असांजी ॿोली जज़ब करे सघे थी, ऐं उन जज़ब करण खां पोइ उनजो बुनियादी जेको ढांचो आहे या उनजे ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ आहे उहो मुतासिर नथो थिए, त उन हद ताईं ठीकु आहे। पर ईअं न आहे त ॿोली जो पूरी सर्फ़ ऐं नहव माना लफ़्ज़नि जी सतह ते ऐं ग्रामर जे उन जोड़ जे सतह ते उहा ई अवां उनखे पंहिंजो बिगाड़े छॾियो। ॾिसो इहो आहे। ॿियो इहो आहे त सो त आइनी तरह असां ॿोली जो बिल आहे, असांजी सिंधी ॿोली सरकारी सतह ते सूबे में हिकिड़ी मञियल ॿोली आहे, पर जामी साहिबु इहा ॻाल्हि कई, ॾिसो न उते असां रेलवे स्टेशन ते वञो त उते नाला ॾिसो ईंदा आहिनि। हीउ नओं जेको हैदराबाद खां वरको कराची ताईं सफ़र करियो, इहे जेके बोर्ड लॻा पिया आहिनि हाईवे सां, हिकु त उन्हनि में सिंधी में नाला न आहिनि, ऐं आहिनि त सफ़ा ग़लति आहिनि। सूरत ख़ती हितां खां वठी कराची ताईं सभु बोर्ड वेंदो, को हिकिड़ो नालो सही न आहे। त असां था चऊं त असां जेकॾहिं सिंध में रहूं था त असांखे हिकिड़ो ॿोली जो माहौल खपे। असां रिक्शे वारे वटि वञूं था, उन सां ॿोली में ॻाल्हायूं, असां मार्केट में वञूं था, असां स्कूल में वञूं था, असां रेलवे स्टेशन ते वञूं था, स्कूल में वञूं था, एवरी प्लेस जेका आहे एवरीवेयर सिंध में असांखे हिकिड़ो माहौल तयारु करे ॾिनो वञे, ऐं उहो असांजो राइट आहे। उहो सरकारी सतह ते जेकॾहिं उते अहिड़ा इनिशिएटिव न थींदा, अहिड़ा कम ऐं रिथाबंदी न थींदी, तेसिताईं उहो कमु न थी सरकार सघंदो। खां सवाइ बि ॾिसो न आकाश, नंढा नंढा टाउन आहिनि असांजा, नंढा नंढा शहर आहिनि, उते असांजो दुकानदार साइन बोर्ड आहे बि सिंधी ॻाल्हाईंदड़, दुकान बि सिंधी वारे जो आहे, ऐं उनखां ख़रीदारी कंदड़ बि सिंधी आहिनि, त उते बि इहो मसइलो थिए थो त असां ख़ुदि बि जेको आहे त कम्यूनिटी त टेलीफोन वारे नुमाइंदे सां ॻाल्हाईंदव त उहो अव्हांखे चवंदो त तव्हां सिंधी में ॻाल्हाईंदो, अंग्रेज़ी में या उर्दू में जी। पर हीअ जेके जंहिंखे असां घरां 10-10 हज़ार रुपया फी था ॾियूं स्कूल वारो, उहो असांजी ॿोली नथो पढ़ाए। जंहिंखे असां 100 रुपए जो कार्ड ॾियूं था, लोड था करियूं, उहो असांजी ॿोली ॾिए थो असांखे। महाराज सभिनी खे एज़ ए क़ौम जे तौर ते इन गजल कोशिशि करणु खपे। अमर तव्हां सवेर गुफ़्तगू कई, जामी साहिबु बि ॻाल्हायो पिए, हाणे ॿोली जो जेको मामिलो आहे, छा इहो को जबर सां त ॿोली किथे बि जेका आहे का लागू नथी थी सघे? असां कहिड़ी अहिड़ी दिलचस्प तजवीज़ूं पैदा कयूं ऐं हिकिड़ा एक्शन ऐं इनिशिएटिव वठूं जो असां पंहिंजी क़ौम खे बि एंगेज कयूं ऐं ॿियनि खे बि उन ॿोली जे सिलसिले में का कशिश पैदा करे सघूं जो उन में धारा में अचनि। छाकाणि त हींअर दुनिया इन ॻाल्हि खे तमामु घणे नमूने सां चए थी त ॿोली जेको आहे उहो जबर जो जेको आहे न उहो हिकिड़ो न हुजे, उहो हिकिड़ो रज़ाकाराना नमूने सां एडॉप्ट करण जो हिकिड़ो वसीलो आहे। ॾिसो, इहा तव्हां ॻाल्हि सही चई त ॿोली जबरी तौर ते न पर रज़ाकाराना तौर ते जेका असां उनजी वाध वेझ या एडॉप्टेशन लाइ कमु करे सघिजे थो। पर हिकिड़ी ॻाल्हि न विसारणु खपिजे त जेको रियासत जो कमु आहे, ख़ासि तौर ते ॿोलियुनि जी सरपरस्ती जे हवाले सां, ॿोली छा, वरी मां इनखे चवां त इहो समाज जो हिकिड़ो असासी ॻर आहे, समाज जो फ़िक्री तरीक़े सां समाज जी इज्तिमाही सोच ऐं रहणी कहणी जे हिसाब सां इहो हिकिड़ो इज्तिमाही ॻर हुजे थो जंहिंजो जेको ॿोली में पंहिंजो पाण खे इज़हारे थो। ऐं उहा जेकॾहिं उन क़िस्म जी सरपरस्ती नथी थिए या उन क़िस्म जी जेका असां इदारती लेवल ते, सरकारी सतह ते ऐं उनखां पोइ समाजी सतह ते, त मां सम्झां थी उन में 3-4 शयूं आहिनि जेके करण जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते हिन वक़्तु सिंध में जीअं ॻाल्हि जेका असां ख़ारिजी उन शयुनि जी त ज़रूरु आई, पर गॾोगॾु इहो आहे त सिंध जो मिडिल क्लास
जेको सिंध जो शहरी मिडिल क्लास जेको आहे उहो ॿोली पंहिंजी खे कीअं डिसोन करे रहियो आहे या उन ॿोली तां जेको आहे सो लॻभॻि दस्तबरदार थी चुको आहे। उन सूरत में जेका असां कहिड़ा जेके सो उपाउ वठणु खपनि, कहिड़ियूं तजवीज़ हुजणु खपनि, त मां 3-4 शयूं जेके आहिनि जेके सरकार जी सतह ते आहिनि। पहिरीं त जेसि ताईं इदारती ढांचो न आहे, जेसि ताईं कानून न आहे, जेसि ताईं आइन न आहे, तेसि ताईं तव्हां जेका असां शख़्सनि खे, फ़र्दनि खे, समाज खे मजबूर नथा करे सघो। हाणे उन में पहिरियों नुक़्तो आहे जेको आइनी तहफ़ुज़ असांखे हासिलु आहे त सिंध में दफ़्तरी ॿोली सिंधी ॿोली हूंदी त सिंध में दफ़्तरी ॿोली खे राइज करणु ऐं उन ते अमल कराइणु, उन जे लाइ क़ौम जी सेंसिटाइज़ेशन हुजणु खपे त भई जेकॾहिं सिंधी यूनिवर्सिटी जो जेकॾहिं फ़ाइल आहिनि उहे अंग्रेज़ी में त भली लिखिया था वञनि, पर उन जा जेके मिनट्स आहिनि सिंधी में छो नथा वरिता वञनि। जेके ॿिया जेके दफ़्तर आहिनि, जेके अदालतनि जी ॿोली आहे उहा त लिखी वञे थी, पर उहा सिंधी में छो नथी लिखी वञे। मिसाल जे तौर ते ॿिया जेके बि दफ़्तर आहिनि जेके ख़ासि तौर ते माना कानून जे हवाले सां, तदरीस जे हवाले सां, ॿिया उन्हनि इदारनि जी जेका दफ़्तरी ॿोली आहे, जेका उन्हनि जा मिनट्स अचनि था, उन्हनि जा ख़त अचनि था, उहे सिंधी में माना लाज़िम तौर ते हुजणु खपनि। छाकाणि त आइनी तौर ते सिंधी दफ़्तरी ॿोली आहे, उनखे माना उनखे मुमकिन बनायो वञे। ॿिए नंबर ते तदरीसी जेका असां सतह ते उनजी सरपरस्ती जी तमामु घणी ज़रूरत आहे। छाकाणि त जेसि ताईं जीअं मां चवां थी त ॿोलियुनि जो सिर्फ़ु ॻाल्हाइणु काफ़ी न आहे मुंहिंजी नज़र में। मुस्तक़बिल में जेका लिखत में जेका जेसि ताईं डॉक्यूमेंटेड न आहे शयूं, मोहन जे दड़े जी ॿोली कहिड़ी ॻाल्हाई वेंदी हूंदी, उन टाइम ते छा हूंदो असांखे ख़बर न आहे। उन जी लिखत जॾहिं साम्हूं अचे थी, उहा डीकोड थिए थी, त पोइ त ख़बर पए थी त जेका असां बाबली तहज़ीब जा माण्हू छा ॻाल्हाईंदा हुया, तव्हांजी जेका असां हिन मिस्री तहज़ीब जा माण्हू छा ॻाल्हाईंदा हुया। ईअं जेसि ताईं लिखत में असां वटि उहो ख़ज़ानो नथो अचे, उहा शइ असांजी मेमोरी कार्ड असांजो जेकॾहिं ब्लैंक थो रहे, त मां नथी सम्झी सघां त जेका असां हुनजो को फ्यूचर मतिलबु एतिरो थी सघे थो। त लाज़मी आहे त उहा तदरीसी सतह ते स्कूल खां वठी कॉलेजनि ताईं कंपलसरी सब्जेक्ट आहे त कंपलसरी सब्जेक्ट सभई पढ़ंदा ऐं उनखे पढ़ाइण वारा तरबियत याफ़्ता उस्ताद हूंदा। जेके बि सिंधी ॿोलीअ जा जेका असां प्राइमरी खां वठी जेका कॉलेज जी सतह ते पढ़ाई वञे थी, उन्हनि उस्तादनि जी ॿोली जी सतह ते बाक़ाइदा तरबियत करणु लाज़मी आहे ऐं उहा तरबियत इदारा बि करे सघनि था। उन्हनि तरबियत जे लाइ अञा ॿिया इदारा बि ठाहे सघनि था। 3 नंबर ते आहे टेक्नोलॉजी। इहा दुरुस्त आहे त टेक्नोलॉजी में असां कंहिं हद ताईं जेका असां सिंधी ॿोली अची वई आहे, पर मां अञा बि सम्झां थी त टेक्नोलॉजी में मिसाल जे तौर ते तव्हां हाणे अॼुकल्ह ॾिसो था त जेका असां ही जेका ऑटो ट्रांसलेशन अचे थी, असां हितां ॻाल्हायूं था ऐं अंग्रेज़ी में ॻाल्हाए थो, हेठां जेको सो ओॾी महिल टेक्स्ट जेका असां उर्दू में अचे थो, जेका हाणे कुझु ॾींहंनि में तव्हां ॾिसो पिया लाइव ट्रांसलेशन में बि टेक्स्ट अचे थो। इहो सिंधी में नथो अची सघे छा? जेकॾहिं लाइव ट्रांसलेशन तव्हांजी अचे थी अंग्रेज़ी में अचे थी, त हेठां टेक्स्ट सिंधी में बि अची सघे थो। त उन में मां नथी सम्झां त हीअ जेका असां जेके टेक्नोलॉजी में जेका आहिनि इदारा आहिनि, उहे पाण ई कंदा। उन्हनि इदारनि सां सरकारी सतह ते, क़ौमी सतह ते उन्हनि सां इहा लिख पढ़ या टेक्नोलॉजी में उहा लाज़मी तौर ते असांखे उन में इनिशिएटिव वठिणा पवंदा ऐं उन जे लाइ हिकिड़ो मुनासिब तरीक़े सां उन्हनि इदारनि जी ज़रूरत आहे। आख़िरी जेका मां ॻाल्हि कंदसि उहा इहा आहे त असांजो उस्ताद साईं जावेद भुट्टो साहिबु चवंदो हुयो फ़लसफ़े जे बारे में, ख़ासि तौर ते उहो चवंदो हुयो त इनखे फ़लसफ़े खे तर्जुमो तव्हां तॾहिं करे सघंदो जॾहिं तव्हां सिंधीअ खे फ़लसफ़ो सेखारींदो। त तव्हां सिंधीअ खे फ़लसफ़ो सेखारियो त तव्हां जीअं तव्हां पोइ उनखे करे सघो, जेका असां न तर्जुमो करे सघो। सो हाणे इन शइ जी ज़रूरत आहे त जेकी जदीद इल्मु आहे, इल्मी तौर ते जेका असां जामी साहिबु ॻाल्हि सही कई त इल्मनि जो तालुक़ु जेका असां उन सां आहे, पर लाज़िम कोन्हे त उहे इल्मु असांजी ॿोली में ई पैदा थींदा हुजनि। माना मिसाल साइंस में मूंखे मां नथी सम्झी सघां त असां सिर्फ़ु ॿोली जी बुनियाद ते साइंस में का तरक़ी करे सघंदासीं जेसि ताईं असां वटि उहे एक्सपेरिमेंटल ऐं तजुर्बेगाह मौजूदु। पर इहो त थी सघे थो त जेका दुनिया तरक़ी करे पई,
असां पंहिंजी ॿोली में उनखे जेका असां ट्रांसलेट करे सघूं, उनखे पेश करे सघूं, असांजो माण्हुनि खे ॿुधाए सघूं। जॾहिं असां अल्फा बीटा गामा चऊं त असांजे अल्फा बीटा गामा खे असांजो जेको आहे सो इहो ॿाराड़ी जो माण्हू बि सम्झी सघे। त ॻाल्हि इहा आहे त उहा जेके जदीद इल्मु आहे, जदीद समाजी इल्मु, चाहे जदीद जेका असां इहा जेका टेक्नोलॉजी हुजे, जदीद साइंसिस हुजनि, ऐं उन सां गॾु जेको आख़िरी जेका शइ आहे उन्हनि हिकु इन्हनि इल्मनि खे बि जेका असां माना सिंधी ॿोलीअ खे सेखारणु खपनि। उन में त लैंग्वेज अथॉरिटी जो कमु हिकिड़ो अॻु ई हलंदो हुयो, पर मां अञा बि जेका असांजे मौजूदा चेयरमैन खे ज़रूरु जेका असां सलाह ॾियणु चाहींदसि, ऐं उन में दोस्त ॿिया बि माना मूंखे लॻे थो त जेका असां सहमत हूंदा त जेके मुख़्तलिफ़ शोबनि जे हवाले सां उनजी अकेडमिक जेके डिक्शनरीज़ जेके आंदियूं वयूं हुयूं, मां सम्झां थी त उन जे लाइ हिकिड़ी ॿियो जेका असां प्रपोज़ल ठाराए जेके रहियल हुजनि उन्हनि सभिनी जेके अकेडमिक ख़ासि तौर ते यूनिवर्सिटी जी सतह ते जेके पढ़ाया वञनि था, लैंग्वेज अथॉरिटी जेकॾहिं उन्हनि सभिनी ते कमु करे अगरि असांखे डिक्शनरीज़ ॾेई वई हिकिड़ी जेका जामे क़िस्म जूं, त उहो हिकिड़ो वॾो कमु थींदो। आख़िरी शइ अञा बि हिकिड़ी ॿी आहे, उहा उन ते बि घणी ध्यान जी ज़रूरत आहे, ऐं उन में ख़ासि तौर ते हीउ इदारो तमामु घणो जेको आहे सो कमु करे सघे थो। उहा आहे त दुनिया जो जेको अदब आहे, उहो अदब असांजी ॿोलीअ जे अंदरि ऐं असांजो अदब ॿियनि ॿोलियुनि में जेसितोणी जेका असां ट्रांसलेट नथो थिए। छा ॾिसो हिकिड़ी जेका जीअं जामी हिकिड़ी ॻाल्हि कई त ॿोली इंटीग्रेशन सां जेका असां मुख़्तलिफ़ शोबनि जे इंटीग्रेशन सां बि जेका असां वधंदी ऐं वेझंदी आहे। त ॿोली ॿियनि ॿोलियुनि सां इंटरेक्शन, ॿियनि ॿोलियुनि जी जेका असां इंटीग्रेशन सां अॻिते वधे वेझे थी, ऐं उन में जेका असां उहो अचे थी, ख़ासि तौर ते उहा जेका असां तरक़ी करे थी। उन जे लाइ ज़रूरी आहे त जीअं तव्हांखे ट्रांसलेशन मिली वियो, को किताबु आयो तव्हांखे सुठो या ख़राबु, उन ते बाद में बहस, ट्रांसलेशन मिली वियो त जेको ट्रांसलेशन ब्यूरो, पर मां इहो चवंदसि उहो ट्रांसलेशन ब्यूरो घटि में घटि इहो लैंग्वेज अथॉरिटी जे अंडर उन में कमु इन तरीक़े सां करे, छाकाणि त ॿोली जे हवाले सां वरी बि उनखे चेक करण जो कमु जेको आहे सो उन ते थींदो। त दुनिया जो जेको अदब आहे ऐं दुनिया जो जेको हमसर अदब, हिकिड़ो क्लासिकल त आया ऐं उहे कुझु शाया बि थिया या छा, पर हमसर अदब जे अंदरि जेका शइ अचे पई, हमसर जेका असां इन फ़िक्री हवाले सां, साइंसी हवाले सां जेका शयूं अचनि पियूं, मां तव्हांखे रुगो ईरान जो आख़िरी में मिसाल ॾियां ऐं पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदसि। त ईरान जे अंदरि फ़ारसी में तव्हां ॾिसंदो त हिकिड़ो किताबु अञा पॉपुलर थिए थो, त उहो किताबु जेका असां ट्रांसलेट थी अची वञे थो। ईरान जे अंदरि तव्हांजी अंग्रेजी बि कान थी हले, इवन फ्रेंच बि कान थी हले, पर तॾहिं बि उते जेका असां तव्हांजो उतां जो आम माण्हू जेको आहे सो वाक़िफ़ु आहे उन खां। मां आख़िरी ॻाल्हि कंदसि, जॾहिं जर्मनी मुंहिंजो वञणु थियो त मूं उते जेका असां हिकिड़ी ॻाल्हि कई जंहिं ते ॾाढा खिलिया बि सही ऐं ॾाढा हैरान थिया, त मूं चयो त जर्मनी खे असां जेका असां सिंधी माण्हू खे आम ॿाराड़ी में ॿुधाईंदो त उहा जर्मन या जर्मनी खे उहा जेका असां MBW उन कारण सां कोन सुञाणींदो, उहो गोइटे खां सुञाणींदो आहे, छाकाणि त उन नंढे हूंदे गोइटे जो तर्जुमो पढ़ियो हुयो जेको अदबी बोर्ड छापियो हुयो। त मां इहे सम्झां थी त सिंधी ॿोलीअ जे वाद विद में इहे सभु शयूं आहिनि जेके माना करे सघनि थियूं। ॿोली अॻिते वधी सघे थी, ॿोली क़ाइमु रही सघे थी, ऐं ॿोली जदीद तरीक़े सां पंहिंजो पाण खे जदीद समाज सां हमाहंग करे पंहिंजो पाण खे पेश करण जी सघ रखे थी। ॿाहतरि तमामु सुठियूं तजवीज़ूं। ॿोली अथॉरिटी जो त बुनियादी कमु जेको आहे ॿोली खे ई फोकस करणु आहे, अदब जे लाइ ट्रांसलेशन ब्यूरो जेके बि तव्हांजी तजवीज़ूं आहिनि। अजामी साहब, हाणे तव्हां न ईंदासीं त आख़िरी जेको आहे कंक्लूजन न, तव्हां जेके हमअसर दौर में हिन सिंधी ॿोली खे जिन ख़तरनि जो असां ज़िक्र कयो या जिन अपॉर्चुनिटीज़ जो ज़िक्र कयो, उनखे कीअं इस्तेमालु कंदे कतबु आणींदे असां पंहिंजी सिंधी ॿोली जे बका ऐं बचाव में पंहिंजो बेहसत क़ौम जे किरदारु अदा कयो। वरी महिरबानी। मुंहिंजे ख़्याल में काफ़ी ॻाल्हियूं असां करे चुका आहियूं ऐं सभु दोस्त करे चुका आहिनि, ऐं जुज़वियात वञण खां सवाइ मां बसि मुख़्तसिर लफ़्ज़नि में तजवीज़ूं ॾिए चवां थो। नंबर 1, दफ़्तरी ॿोली तौर त सिंध में सिंधी ॿोली घटि में घटि कानून जे हथ ताईं मौजूदु आहे, इतलाक़ में न आहे पूरी तरह, पर कानून आहे। पर वफ़ाक़ जी सतह ते अञा ताईं सिंधी ॿोलीअ खे पंहिंजी क़ौमी ॿोली वारो दर्जो न मिलियो आहे। इहो कमु छॾे ॾियणु न खपे। मुंहिंजो तजवीज़ इहा आहे त असांखे उन सवाल खे वरी उथारणु खपे। ऐं डॉक्टर फ़हमीदा हुसैन जॾहिं हिते हुई त असां इहो कयो, उहो ड्राफ्ट जेको हो, उहो ड्राफ्ट बि बुनियादी तौर ते मूं ई ड्राफ्ट कयो हो, पोइ वरी उहो कमेटी ॾिठो, वरी उहो ड्राफ्ट अॻियां पास थियो, त उहो कमु ॿीहर रखणु खपे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि।
सिंधी ॿोलीअ जो कानून पास थियल आहे सूबे जे अंदरि, उनजो इतलाक़ जे बारे में सिंध हुकूमत लातालुक रही आहे। सिंध हुकूमतूं लातालुक रहियूं आहिनि, कोई हिकिड़ी हुकूमत न, मुसलसल। त हिकिड़ी जामे रिथा तयारु थिए त सिंधी ॿोलीअ जे इन कानून जे मुताबिक़ सूबे में इन जे इतलाक़ जो मतिलबु छा आहे, उहो पूरो मैनुअल तयारु थिए हिकिड़ो। त डॉक्टर साहब साहब वेठो आहे, आदि शबनम वेठी आहे, ऐं उन्हनि इहा प्लैनिंग कई बि आहे त सिंधी ॿोलीअ जे सूबे सतह ते इतलाक़ जो मैनुअल पूरो तयारु करणु ज़रूरी आहे। त असां जॾहिं चऊं था इतलाक़, त उनजो मतिलबु छा आहे, त उहा हिकिड़ी शइ उहा तयारु थिए। नंबर 3 ॻाल्हि, तालीम तमामु वसी कमु आहे ऐं उन जे अंदरि ॿियूं ॻाल्हियूं असां करे चुकासीं, पर हिकिड़ी शइ मां हिन में ज़रूरु तजवीज़ ॾियणु चाहींदुसि त उस्ताद जेको आहे उनजी तरबियत ॿोली जे हिसाब सां तमामु ज़रूरी आहे। हाणे सुठी ॻाल्हि आहे त नौजवान नसुल घणे भाङे आयो आहे, मेरिट ते आयो आहे, उहा सुठी ॻाल्हि आहे। पर गुज़िरियल ॾहाकनि खां जंहिं क़िस्म जी भर्तियूं थियूं आहिनि उन में वॾी असां वटि तबाही थी आहे। उस्ताद खे सिंधी ॿोलीअ जी प्रॉपर तरबियत लाज़मी आहे, उन खां सवाइ हे तालीमी निज़ाम ॿोली पढ़ाए कोन सघंदो। चौथी ॻाल्हि त जेका असां ॻाल्हि करे चुका आहियूं, तजवीज़ तौरु मां वरी वरजायां थो त उन्ही सूबाई कानून तहत सिंध सूबे जे अंदरि मार्केट खे पाबंदि करणु, त उहो पंहिंजे हर प्रोडक्शन ते, पंहिंजे हर शइ ते सिंधी ॿोलीअ खे लाज़मी तौर ते शामिलु कंदो। ईरान जो मिसाल ॾिनो, अमर सिंधु मां 2000 कुझु साल अॻु में वञणु थियो, सॼे ईरान में तसवर न आहे अंग्रेज़ी में कंहिं ॿी ॿोलीअ में कंहिं शइ जो, हर शइ फ़ारसी में आहे। बाग़ किताब जिन तां तेहरान में मां वियुसि, हिकिड़ी दुनिया जे किताबनि जी, मां ॾिसी हैरान, दुनिया जो हर किताब फ़ारसी में पियो आहे हुते। त इन करे मार्केट खे, चौथी मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे। पंजी ॻाल्हि जेका तजवीज़ आहे, असां ॻाल्हि करे चुका आहियूं, पर वरी त इन्ही जे बारे में बि हिकिड़ो डॉक्टर साहब मैनुअल ठाहिण जी ज़रूरत आहे। त जॾहिं चऊं था त सिंधी ॿोली टेक्नोलॉजी जे हवाले सां उन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि अची वई, उन घणा पासा अची विया, इन जो मैनुअल ठहे प्रॉपर, त आख़िर उनजो मतिलबु छा आहे? इहा हिकु सिट जी इबारत काफ़ी थोरी आहे। सिंधी ॿोली टेक्नोलॉजीअ में कीअं दाख़िलु थिए, उन में कहिड़ो फ़ाइदो वठे, इन जे लाइ जेसि ताईं प्रॉपर हिकिड़ो माहिरनि जी मदद सां, जेके वास्तेदार शोबनि जा माहिर आहिनि, मैनुअल न ठहंदो, तेसि ताईं ज़ाहिर आहे त उहा शइ त इहो मैनुअल ठहे। नंबर 6 ॻाल्हि, ख़ानगी स्कूलनि खे सेंसिटाइज़ बि कयो वञे, लिख पढ़ बि कई वञे, ऐं उन्हनि जे मथां हुकूमत जी रेगुलेशन खे बि मतिलबु यकीनी बनाइण जे लाइ घुर्बल कोशिशूं थियनि, हुकूमत सां लॉबिंग थिए, मीटिंग थियनि। इहा पक थिए त ख़ानगी स्कूल, ख़ानगी कॉलेज, ख़ानगी यूनिवर्सिटियूं, ख़ानगी तालीमी शोबो सिंधी ॿोलीअ खे घुर्बल अहमियत ॾींदो। सिंधी माण्हुनि खे सिंधी पढ़ाइजे, इहा असां ॻाल्हि करे चुका आहियूं। हिकिड़ी शइ असां कोन ॻाल्हाई अञा हिन में, उहा कहिड़ी, त जेको सिंध में लखे ऐं किरोड़े जेको माण्हू ग़ैर सिंधी ॻाल्हाईंदड़ ॿिया रहनि था, असां उन्हनि ते ज़ोरी मढ़ियूं कोन था पंहिंजी ॿोली, पर छा उन्हनि खे ॿोली पढ़ाइण जे लाइ तालीमी निज़ाम ज़रिए, त इन करे ज़ाहिर पूरी दुनिया में प्रोटोकॉल आहे हिकिड़ो, ऐं उहो असां वटि सिस्टम में इंज़ाम बि आहे, पर अमल थिए कोन थो। त इन करे अंग्रेज़नि छा कयो, जेको सिंधी ॿोली सिंध में अंग्रेज़ हिते नौकिरी कंदो, उनखे सिंधी लाज़मी सिखणी पवंदी। त इन करे जेके ग़ैर सिंधी उहे आबादियूं रहनि थियूं, उन्हनि खे बि सिंधी ॿोली तालीमी निज़ाम ज़रिए, ॿियनि ज़रिए इहा एजेंडा हुअणु खपे। आख़िरी 3 उतारो त अॼोके दौर में हज़ारे न लखे सिंधी ख़ानदान ॿाहिरि रहनि था, मिडिल ईस्ट में रहनि था, यूरोप में रहनि था, अमेरिका में रहनि था, कैनेडा में रहनि था, हाणे त इंडिया में अॻे हू घणा आहिनि। इहो कमु थोरो घणो थियो आहे, पर सिंधी ॿोली अख़्तियारी खे मुकमल तरह करणु खपे। त ऑनलाइन सिंधी ॿोली जी सिख्या, मतिलबु माण्हू दुनिया जे किथे वेठो आहे, ऐं माण्हू चाहिनि था, माण्हुनि खे ख़्वाहिश आहे, माण्हुनि खे इरादो बि आहे, पर मसइलो इहो आहे त माण्हुनि खे घुर्बल वसीला न आहिनि, घुर्बल तरीक़ो न आहे। त हिकिड़ो ऑनलाइन हिकिड़ो मुकमल तव्हां उन में दर्जा रखो, बाबा ग्रेड पहिरियों आहे ॿोली जो, हे लेवल बि आहे, 5 लेवल रखो, माना 5 ई लेवल असां वटि ऑनलाइन हुअणु खपनि दस्तियाब, त दुनिया जी कंहिं बि कुंड में माण्हू ॿोली पढ़णु चाहिनि था त उन्हनि खे ॿोली उहे पढ़ी सघनि। ऐं इन सॼी ॻाल्हि में आख़िरी 2 ॻाल्हियूं कहिड़ियूं, त जेको असां चऊं था वाहिपो, ॿोली जो वाहिपो सिर्फ़ु लफ़्ज़ न आहे, वरी थो मां चवां त इन जो बि हिकिड़ो मैनुअल ठाहिणो पवंदो। त वाहिपे जो मतिलबु छा आहे, उहो इनफ़रादी वाहिपो बि आहे, इंतिज़ामी वाहिपो बि आहे, हिकिड़ो पूरो जेको सेंसिटाइज़ेशन जी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजी आख़िरी तजवीज़ इहा हूंदी, ऐं उहा इहा आहे त जोए साहब हिन सिंधी ॿोली अख़्तियारीअ जो बुनियादी ख़ाको साईं जोए साहब जो ठहियलु आहे। साईं इब्राहिम जोए साहब हिन जो बुनियादी दस्तावेज़ लिखियो हो, हिते हे ड्रीम उनजो हो, हे ख़्यालु उनजो हो, हे ख़ाको उन लिखियो हो। ऐं
मूंखे यादि आहे त जंहिं ज़माने में हमीद सिंधी साहिबु हिते चेयरमैन हो त जोए साहिबु मूंखे वठी आयो, हिते आयासीं, जोए साहिबु खे चयो त इहो मां हेल खियो खणी आयो जोए साहिबु पाण त हे हुनजो खाको हो। पोइ उहो गवर्नमेंट ते बि जोए साहिबु ॾिनो नी। मां आख़िरी उहो जोए साहिब जो ख़्यालु हो ऐं उन ते मीटिंगूं बि थियूं उन ज़माने में, वरी थियणु खपनि कहिड़ियूं, सिंधी, इहे जोए साहिब जो मुतारफ़ करायल इस्तिलाह हो, मां उन खां खे थो कोट कयां, सिंधी लैंग्वेज प्लैनिंग। त ईंदड़ 10 सालनि में, 20 में, 30 में, 50 सालनि में, ईंदड़ दौर में सिंधी ॿोलीअ खे कहिड़ा कहिड़ा चैलेंज हूंदा, उन जे हिसाब सां असांजी ॿोली लिसानियाती तरह, असांजी ॿोली ग्रामर जे ख़्याल खां, असांजी ॿोली पंहिंजे जेका हुनजी सभ तरफ़ी तरक़ी आहे, त सिंधी लैंग्वेज प्लैनिंग जो हिकिड़ो आर्ज़ी कमीशन ठहे, उहो माहिरनि ते मुश्तमिल हुजे, उहो इहो पूरो हिकिड़ो रिथा, हिकिड़ो रोड मैप उहो डेवलप करे उहो टेबल ते रखे, त मां सम्झां थो त ज़ाहिर आहे सभु कम त इहे तकिड़ा कोन थींदा, पर घटि में घटि हिकिड़ा बुनियाद पइजी वेंदा त सिंधी लैंग्वेज प्लैनिंग जो मतिलबु छा आहे, असां ॿोलीअ खे ईंदड़ सदी में, ईंदड़ दौरनि में कीअं ॾिसणु चाहियूं था, उन लाइ कहिड़ा कहिड़ा घुरिबल क़दम खणण जी ज़रूरत आहे। त जेकॾहिं इहो कमु बि थी वञे, जेके असां ॻाल्हि कई आहे, त इन्हनि सभिनी शयुनि जा रुॻो वन लाइनर न हुजनि, पर उनजा मैनुअल हुजनि, त मां सम्झां थो त हिकिड़ी बहितरीनु शुरूआति थियणु वञी रही आहे ऐं थी सघे थी, ऐं बिल्कुलु इहो मुमकिन आहे। ऐं सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हिन समाज में पंहिंजी ॿोलीअ जी ओनरशिप न मरी वई आहे। हिन समाज में, पाकिस्तान में वरी बि इहो सिंध ई आहे जंहिं वटि पंहिंजी ॿोलीअ जे लाइ एॾी ओनरशिप आहे ऐं गहरी वाबस्तगी आहे। इन खां वॾी स्ट्रेंथ कहिड़ी खपे त जेका ॿोली जी ॻाल्हि था कयूं, उन ॿोलीअ खे बचाइण वारा, उन ॿोली सां प्यारु करण वारा, उन ॿोलीअ सां मुहबत करण वारा किरोड़े माण्हू मौजूदु आहिनि। ऐं इहो ई तरीक़ो आहे त मुंहिंजे ख़्याल में इहो वॾो सोशल कैपिटल आहे, इन जो फ़ाइदो वठिजे। त इहे चंद तजवीज़ूं हूं जेके मां सम्झां थो त इन ते अमल थिए त हिकिड़ी बहितरीनु शुरूआत थी सघे। महिरबानी जामी साहिबु, इन ई ॻाल्हि ते तव्हांजी ते त असीं रिथाबंदी जेका आहे ॿोली जी, उहा हर सतह ते ॿोली जी रिथाबंदी कयूं, इदारती सतह ते, क़ौमी सतह ते, समाजी सतह ते, त मुंहिंजे ख़्याल में असांजी ॿोली बिल्कुलु ज़िंदा रहंदी, ज़िंदा आहे, ऐं उनखे जेके ख़तरा दरपेश आहिनि उहो उन्हनि खे मुंहुं ॾेई सघंदासीं, ऐं जेके असां वटि मौक़िया मुयसरु आहिनि उन्हनि खे बि सही नमूने सां कतबु आणींदासीं। जामी साहिबु, तव्हांजी तमामु वॾी महिरबानी। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हीउ अदारो तव्हांखे थोराइतो आहे, तव्हांजो अमर सिंधू साहिबु आहे, तव्हांजो बिल्कुलु साईं आकाश साहिबु तव्हांजा बि थोरा। इंशाअल्लाह हीउ सिलसिलो हलंदो रहंदो, ऐं ॿियो को वरी इन ई सिलसिले जे सीरीज़ में ॿियो मौज़ू ईंदो, उन ते वरी गुफ़्तगू हिन ई स्टूडियो में थींदी। महिरबानी।